साबी धुर जो सीनियर सियासतदान, हारी अॻुवाण, लेखक ऐं दानिश्वर कामरेड रोचीराम मारोईअ जे देस थर जे शहर मिठीअ में 21 अगस्त 1928 में पैदा थियो। संदसि वालिद जो नालो तनूमल ऐं वालदा जो नालो धनीबाई ऐं ॾाॾे जो नालो गिदूमल हो। कामरेड अञा 2 सालनि जो मस हो त संदसि वालदा नए ॼावल धी समेत वियम दौरान गुज़ारे वई। कामरेड रोचीराम पंहिंजे नंढपुण जूं सारोणियूं सारींदे ॿुधाए थो त संदसि पाला में हिकु मुस्लमान औरत नियामत समेत 4 औरतुनि जो हथ हो, जन जी थञ पीउ हू वॾो थियो। आउं 2 सालनि पौणा 2 सालनि जो हुउसि त मुंहिंजी भेण ॼाई। उन भेण जी डिलीवरी में मुंहिंजी माउ गुज़ारे वई ऐं मुंहिंजा भेण बि गुज़ारे वई। पोइ आउं अकेलो मुंहिंजो घर में हुउसि, जो मुंहिंजे घर में मुंहिंजी सॻी भेण कोन थी ऐं फुफी गुज़ारे वई हुई। मुंहिंजियूं चाचियूं हुयूं, असांजो सॼो महलो जंहिंमें मुंहिंजे पीउ जे सौटनि जा ऐं भाउरनि जा घर हुआ। उन्हनि सभिनी घरनि जूं मायूं मूंखे माउ वांगुरु ई संभाली। पर जंहिं औरत मूं ते घणे में घणो असरु कयो, जंहिं औरत मूं ते घणे में घणी ख़िदमत कई, उहो मुंहिंजे पीउ जो दोस्त हो मोहम्मद तोगो वज़ीर हो। उहो मिठी में मज़दूरी कंदो, गॾनि ते मिटी खणी ईंदो, वारी खणी ईंदो ऐं चुन खणी ईंदो। उहो कंस्ट्रक्शन कम में कमु कंदो, इन जो वज़ीर हो। उनजी घरवारी जो नालो नियामत हो ऐं उनजे पुट जो नालो मोहम्मद हाशिम हो। उहो मोहम्मद हाशिम खे भाउ वांगुरु, उहो असांजा माइटुनि घरु रस्तो, उहो असांजे घर में ईंदी वेंदी हुई। मुंहिंजे सौटनि जा बि घर हुआ, मुंहिंजे चाचियुनि जा बि घर हुआ, पर उहो असांजे घर में ईंदी। उन माई मूंखे एॾी संभाल कई, एॾी इज़त ॾिनी, प्यार ॾिनो ऐं मुंहिंजी संभाल वरिती, जो मूंखे उहा यादि ईंदी आहे। पोइ मूंखे कंहिं माण्हू मुस्लमान जी गिला कंदो त मूंखे मुंहिंजी नियामत मां यादि ईंदी हुई त बाबा हू अहिड़ा देवता सिर्फ़ु ओलिया सिफ़त माण्हू मुस्लमान बि थियनि था ऐं हीअ माण्हू अलाए छो मुस्लमान जी गिला कनि था। तंहिं करे मूंखे मुस्लमाननि लाइ हिकिड़ी क़िस्म जी ख़ासि मुस्लमान माण्हुनि लाइ ऐं उन्हनि जे दीन ऐं उन्हनि जे तरीक़े सां स्पेशल इज़त रही। कामरेड रोचीराम जा वॾा लोहाणा ज़ात जी गुंधा नुख मां हुआ। लोहाणा कम्यूनिटी लाइ चयो वञे थो त सभ खां पहिरें हिननि मिठी शहर खे आबाद कयो। मिठी तोड़े भरपासे वारा शहर मज़हबी रवादारी जो नमूनो हूंदा हुआ। हिंदू मां मुस्लमान थियल बोहरी, खोजा, मेमुण बे असल लोहाणा ॿुधाया वञनि था। लोहाणनि खे सिंध जो असलूको रहाकू करार ॾींदे कामरेड ऋग्वेद जे अशलूकनि जो हवालो ॾींदे चए थो त लोहाणा ब्राह्मण न हुआ ऐं न वरी मथनि आर्याई तहज़ीब जो को असरु हो। ऋग्वेद सिंधु दरिया जे किनारे ते लिखियो वियो। ऋग्वेद लिखंदड़ जो तालुक़ बि सिंधु माथिरी जी तहज़ीब सां हो। ऋग्वेद में 100 खां वधीक भेरा सिंधु माथिरी जो ज़िक्र आयल आहे। लोहाणा कम्यूनिटी जे बारे में 2 रवायतूं हलनि थियूं त इहा कम्यूनिटी किथां जी आहे, केरु आहे। हिकिड़ी हुनजी कम्यूनिटी आहे त श्री रामचंद्र जो हिंदू जो अवतार हो। उन राम खे 2 पुट हुआ, हिकिड़ो लव ऐं ॿियो कुश। त लव जे ख़ानदान मां लवाणा थिया, इहो हिकिड़ी ॻाल्हि। ॿियो लोहाणनि जी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो क़ौम आहे जेके मुल्तान ऐं इन इलाइक़े में पैदा थिया ऐं अहम क़ौम हुई सिंधु माथिरी जे इलाइक़े में, जिते सिंधु दरिया वहंदो उन में वॾे में वॾी ऐं नुमाया क़ौम लोहाणा हुई। ऐं उहा लोहाणा हिंदू धर्म जे शुरू थियण खां अॻु जी आहे। वैदिक धर्म हिंदू धर्म पोइ ठहियो आहे, लोहाणनि जी वजूद उन खां अॻु में हो। तंहिंजे करे इहे 2 थियरीज़ आहिनि लोहाणनि जे वजूद जे बारे में। हिकिड़ी थियरी आहे त उन राम बि औलाद मां आहिनि, जीअं मुस्लमान चवंदा आहिनि त असीं अरबस्तान में आया आहियूं या फलाणे साहबी या रसील जे ख़ानदान मां आहियूं। मुस्लमान चवंदा आहिनि कि हिंदुनि में राम लोहाणा चवंदा आहिनि कि रामचंद्र जे ख़ानदान मां आहियूं। पर हक़ीक़त में उहो उन्हनि जो इहो सही न आहे। सही आहे त लोहाणा उहा क़ौम आहे जा सिंधु माथिरी में वॾे में वॾी अहम क़ौम हुई। हीअ जेके मुस्लमान जूं ज़ातियूं सिंध में आहिनि, उनमें घणियूं ज़ातियूं लोहाणनि जो हिसो आहिनि।
पर जेके मुस्लमान लोहाणनि मां थिया आहिनि ओरी ऐं ख़्वाजा जेके इहे ॿ क़ौमूं आहिनि इहे लोहाणनि मां ठहियूं आहिनि ऐं इहे क्लेम था कनि त असीं लोहाणा हुआसीं। खोजा बि आहिनि, खोजनि जो बि आहे ऐं बोरियुनि जो बि आहे। टीह का क़ौम आहे जा लोहाण जी सॼे जी तारीख़ थी सघे। सिंधू माथिरी जी पैदावार आहियूं ऐं सिंधू माथिरी में हिंदुनि जे धर्म शुरू थियण खां वेदनि जे धर्म खां अॻसी इन इलाइक़े जा रहाकू हुआसीं। इहे लोहाणा इन माथिरी जा ऐं घणे में घणियूं जेके ज़ातियूं पंजाब ऐं सिंध में कश्मीर में आहिनि उहे सभु लोहाणनि जूं ज़ातियूं आहिनि, लोहाणनि जूं सब कास्ट आहिनि। जेके ई घटि में घटि 100 खनि सब कास्ट आहिनि जेके किताबनि में लिखियल आहिनि कि इहे लोहाणनि मां ठहियूं आहिनि। ऐं लोहाणा उनमें न हुआ राजा ॾाहिर जे वक़्त में, उहा ब्राह्मणनि जी हुकूमत हुई। उन खां अॻे राय घराणे जी हुकूमत हुई, उहा लोहाणनि जी हुकूमत हुई जंहिंखे ब्राह्मणनि ॾाहे ऐं ब्राह्मण जी हुकूमत थी। त हुन जॾहिं सिंध ते मोहम्मद बिन क़ासिम काह कई तॾहिं हू लोहाणा नाराज़ हुआ हुन पंहिंजी हुकूमत खां, तंहिं करे हुन चङी तरह हुन हुकूमत जी मदद न कई। जेका ऋग्वेद में जेका नदी घणे में घणो जंहिंजो ज़िक्र 100 दफ़ा ज़िक्र आयो आहे सो सिंधू नदी जो ज़िक्र आयो आहे। उन में गंगा जमुना जो नाले माता ज़िक्र आहे। त जेको हिंदुनि जो पहिरें में जो वॾो किताबु आहे, मज़हबी किताबु आहे, अलामी किताबु चयो वञे थो, उहो ऋग्वेद आहे। ऋग्वेद सॼो सिंधू माथिरी में लिखियो वियो, उहो हुन मां ई बि लिखियो आहे। सॼो ऋग्वेद में 10 चैप्टर आहिनि ऐं हज़ारे हुन में श्लोक आहिनि, उहे सभई सिंधू माथिरी में लिखिया विया। उनजे कल्चर जी जेका उथक थी सिंधू माथिरी में थी। कामरेड प्राइमरी तालीम मिठी में संस्कृत ऐं हिंदी में पढ़ियो। मैट्रिक खां पोइ इंटर में दाख़िला लाइ जीअं ई हैदराबाद में दाख़िला वरिताईं त कुझु महीना गुज़रण बाद नंढे खंड जो विरहाङो थियण जे नतीजे में नओं मुल्क पाकिस्तान वजूद में आयो ऐं हिंदुस्तान मां लॾ पढ़ाइण करे ईंदड़ मुहाजिरनि खे हैदराबाद जे खुलेली वारे नेशनल कॉलेज में तरसायो वियो ऐं नतीजे में कामरेड रोचीराम खे पढ़ाई अधु में छॾे वापसि ॻोठ अचिणो पियो। 1949 में कामरेड SM लॉ कॉलेज कराची में दाख़िल थियो। 1950 ईस्वी में सिंध यूनिवर्सिटी कराची मां इंटर पास करे 1952 में कराची यूनिवर्सिटी मां LLB जो इम्तिहान पास कयाईं। ही उहो दौरु हो जॾहिं कराची मां सिंध यूनिवर्सिटी खे हैदराबाद मुंतक़िल कयो वियो हो। कामरेड शागिर्दी वारे दौर में इंडियन नेशनल कांग्रेस में शामिल थी सियासत शुरू कई। मिठी जे प्राइमरी स्कूल में पढ़ियुसि। मिठी सॼे सिंध में पहिरियों नंबर ते हो स्कूल ऐं कॉलेजनि में। अॻु में हुन में कच्छ जो सिंध सां लाॻापो, कच्छ जो उते असरु हो, उते जा माण्हू आया, असांजा माण्हू कच्छ वेंदा। कच्छ जो जेको ऋण आहे सो समुंड हूंदो ऐं इहे जेके दरिया वेंदा सो इन वेंदा। तंहिं करे हिते वापारु वॾे में वॾो वापारु ॿेड़ियुनि जे रस्ते थींदो, सामूंडी वापारु थींदो। उन सामूंडी वापार बि लोहाणा कंदा हुआ। असांजा सौट सभु मिठी में पढ़िया ऐं मूं शाही में मैट्रिक पास कई ऐं 47 में आउं इंटर में हुउसि त पाकिस्तान थियो। ऐं हैदराबाद जे DG नेशनल कॉलेज में पढ़ंदो हुउसि ऐं पाकिस्तान थियो तॾहिं आउं इंटर में हुउसि ऐं इंटर में पाकिस्तान थियण सां असांजे हैदराबाद जे कॉलेज में हिंदुस्तान आयल मुहाजिरनि कब्ज़ो करे छॾियो, तंहिंजे करे कॉलेज बंदि थी वियो, शागिर्द स्कूल हलिया विया, असांजी तालीम बंदि थी वई। पोइ आउं वरी कराची आयुसि 48 में त हिते कॉलेज बंदि थी विया हुआ तारीख़, तंहिं करे आउं हिते कराची वेही रहियुसि। 49 में मूं कराची में इंटर में दाख़िला वरिती SM कॉलेज में ऐं 50 में मूं इंटर पास कई ऐं 51 में फर्स्ट LLB पास कयमि। तॾहिं कराची में सिंध यूनिवर्सिटी कराची में हुई। 51 में मूं सिंध यूनिवर्सिटी मां फर्स्ट LLB पास कई। पोइ 51 में कराची सिंध यूनिवर्सिटी हली वई, 51 में कराची यूनिवर्सिटी ठही। मूं फाइनल LLB कराची यूनिवर्सिटी में 52 में पास कई। आउं कांग्रेस जो मैट्रिक खां वठी कांग्रेस जो वर्कर हुउसि, तमामु एक्टिव वर्कर हुउसि।
1942 में जॾहिं क्विट इंडिया मूवमेंट थी तॾहिं आउं 3 अंग्रेज़ी में पढ़ंदो हुउसि, चौथी अंग्रेज़ी 3 चौथे में पढ़ंदो हुउसि। ऐं उन महात्मा गांधी जी क्विट इंडिया मूवमेंट में माण्हू जॾहिं जेल में विया, ऐं जेल वारनि सां गॾु कतार में हुउसि, पर छाकाणि 12-13 सालनि जो हुउसि, 13-14 साल, तंहिं करे मूंखे जेल में पुलिस छॾे ॾिनो त तूं छोकिरो वञी तूं घरु वञ, त मूंखे जेल में कोन विधऊं। उणिवीह सौ 46 में शागिर्दी वारे दौर में कामरेड इंडियन नेशनल कांग्रेस पारां अंग्रेज़ राज ख़िलाफ़ पूरे हिंदुस्तान में शुरू कयल क्विट इंडिया तहरीक में भी हिस्सो वरितो। कामरेड शागिर्दी वारे दौर जूं सारोणियूं सारींदे साणस कॉलेज में गॾु पढ़ंदड़ शांति कृपलाणी खे अॼु बि यादि करे थो। शांति कामरेड जो पहिरियों प्यारु हो। नंढे खंड जो विरहाङो छा थियो, जाग्राफियाई विरहाङे सां गॾु इंसानी रिश्तनि, जज़्बनि, प्यार ऐं प्रीत खे बि ट्यास ते चाढ़ियो वियो। असां सां गॾु कॉलेज में हिकु छोकिरियूं पढ़ंदियूं, हुन में हिकिड़ी दीवान हैदराबाद जा कृपलाणी हो, उहो इंग्लैंड मां पढ़ी ऐं पोइ सरकारी नौकिरी में हो, ऐं उते जे जेको लंडन जो जेको छा चइबो मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन जो मेयर थियो, जो ऑफिसर हो हुते, सो हिते हैदराबाद जो हो म्यूनिसिपालिटी में चीफ ऑफिसर हो। उनजी जेका न्याणी हुई सा मैट्रिक उतां लंडन मां पास करे असां सां गॾु पढ़ंदी। उहा छोकिरी ऐं पंहिंजी ॻाल्हि जी कयां थो त अहिड़ी त ख़ूबसूरत हुई जो जॾहिं ॾाकण सां मथां लहंदी हुई तॾहिं लॻंदो हो त सिज बि कोमाइजी थो वञे। उहो मुंहिंजी दोस्त हुई। ऐं 1947 में 47 में बरसाति तमामु सुठी पई। थर जो माण्हू बरसाति पवंदो आहे त थर ॾांहुं हली वेंदो आहे। ऐं जुलाई धारे अगस्त में पाकिस्तान थियो, जुलाई में आऊं मिठी वियुसि, ऐं पोयां 47 में पाकिस्तान थी वियो, तर उतर थी वई, जो कॉलेज में छोकिरो हिंदुनि खे छुरा था हणनि, हिंदुनि खे मारीनि था, हीअं था कनि। कॉलेज में मुहाजर वेही विया, प्रोफेसर लॾणु शुरू कयो, तंहिं करे आऊं मिठी वहिजी वियो। उन मूंखे चिठी लिखी त आऊं फलाणे वक़्तु असीं लॾे वेंदासीं क्या माड़ी तां पाणी जे जहाज़ में बम्बई वेंदासीं। ऐं कुझु वक़्त खां पोइ आयुसि त बंदि ख़बर पई त हू क्या माड़ी ते कोन विया, हू खोखरे पारे रस्ते हलिया विया ऐं मूंखे कोन। पोइ मूं हुनखे शांति खे ॻोल्हण लाइ सॼो हिंदुस्तान, ऐं जयपुर वियुसि, ऐं दिल्ली वियुसि, ऐं अजमेर वियुसि, बम्बई वियुसि। मूं हिंदुस्तान जा जेके लॾे माण्हू जिते जिते विया हुआ उहे ॻोल्हिया, पर मूंखे हथु कोन आहे। शांति हथ न आहे, मूंखे हथु न आहे। में हिकु ॿी औरत बि आहे जंहिंजो शांति नालो हुयो, हिन सां गॾु पढ़ंदी हुई। उन किसे जी तव्हांखे ख़बर आहे त पोइ शांति हली वई, पाकिस्तान हिंदुस्तान अलॻि अलॻि थिया, पोइ हिंदुस्तान हुनखे ॻोल्हणु वियो, 40 सालनि खां पोइ हुन सां वरी ॿीहर मिलियो। इहो तव्हांखे ॿुधायो? इहो इन किताब में लिखई आहे न, उहो मूं थोरो घणो पढ़ियो हो। तव्हांखे ॿुधायो कोन हुई? मूंखे ॿुधाई कोन हुई, पढ़ियो हो मूं थोरो, किताब में लिखई हुई। पोइ मूं चयो अहिड़ी ॻाल्हि कीअं लिखई आहे पंहिंजी, माण्हू खां कमी पेशियूं थियनि थियूं, पर हाणे त साबित करे छॾियईं लिखी। उते मूं पढ़ियो हो थोरो। छा महसूसु थियो? मूंखे कुझु कोन महसूसु। मूं चयो हाणे इहे कामरेड माण्हू आहिनि, अहिड़ा माण्हू आऊं घणेई ॾिसां पई। इन जूं दोस्तियूं, इहे गुलाम अहमद लॻारी, गुलाम अहमद, उन जी असांजे घर में घणी अच वञ हुई। असां नबीसर रोड में रहंदा हुआसीं, उहो असांजे घर ईंदो हो। मुंहिंजे माइट जी उन सां हुई, मुंहिंजा माइट बि उते रहंदा हुआ, पेका उते रहंदा हुआ नबीसर में, घर सां घर हो। पोइ असांजे घर ईंदा वेंदा, असां लॻा पिया हुआ पाण में। दोस्तियूं हुयूं ई? हा, असांजी पंहिंजूं बि दोस्तियूं हुयूं। वरी कामरेड जूं ॿियनि औरतुनि सां जेको साईं जो प्यारु हुयो शांति सां, हाणे उहा मूंखे वधीक ख़बर कोन थी पए। हा, हाणे मूंखे हिकिड़ी ख़बर भला हिकिड़ी शांति हुई जेको किताब में तव्हां पढ़ियो, या ॿियूं बि हुयूं हिनखे? मूंखे ख़बर कोन्हे ॿिया जी, इहा मूंखे ख़बर कोन्हे। उहो माण्हू किथे था ज़ाल खे ॿुधाईंदा आहिनि, कोन ॿुधाईंदा आहिनि। किथां न किथां ख़बर पई हूंदी न तव्हांखे, जीअं हाणे तव्हां किताब में शांति जो किसो पढ़ियो। हाणे उहो वरी पाण ॿुधाए न, पंहिंजूं ॻाल्हियूं साबित करे न पाण।
कामरेड रोचीराम जी ज़िंदगी रुगो माउ जी ममता जे विछोड़े जी कहानी न आहे। कामरेड पंहिंजे पहिरें प्यार जे विछोड़े जो घाव बि बर्दाश्त कयो। महबूब जे विछोड़े जे 40 सालनि बाद 1999 में कलकत्ते में कामरेड शांति खे वञी ॻोल्हे लथो। विरहाङे खां अॻु अंग्रेज़ दौर में हैदराबाद जे म्यूनिसिपालिटी चीफ ऑफिसर जी धीउ शांति कृपलाणी सॼी हयाती फिराक जो दर्द सीने में सांडे शादी न कई ऐं विछोड़े जे इन घाव खेसि कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला करे हमेशह लाइ मौत जी निंड सुम्हारे छॾियो। कोई 50 सालनि जी जॾहिं मुंहिंजी उमिरि थी, 25 सालनि खां पोइ 47 जे 25-30 सालनि खां पोइ आऊं पांडिचेरी वियुसि। पांडिचेरी में हिकिड़ो हिंदुस्तान में आज़ादी जो जंग लीडर हो अरबिंदो घोष, उन जो हुते आश्रम हो पांडिचेरी। उहो बंगाल में जेका जंग लॻी हुई, आर्म्ड स्ट्रगल जेका बंगाल में थी हुई, उनजो लीडर हो। उते हुनजी मामी वेठी हुई, तंहिं मुंहिंजो नालो ॿुधो त मूंखे जी तूं उहो साॻियो रोज़ चयो मुंहिंजो हाउ चई हू मां जीअरी आहे कलकत्ते में असांजे घर रहे थी। पोइ हुनखे असां ॻाल्हाराई, पोइ आउं कलकत्ते वियुसि हुन सां मिलियुसि। पोइ उन्हनि मामी चयो तव्हां शादी करियो। मूं चयो न, हाणे असांजी उमिरि 50 साल मथे थी वई आहे, हुन माई शादी न कई। पोइ हुनखे कैंसर थी वई। पोइ हू कुझु वक़्तु खां मूं सां मुलाक़ात खां पोइ हू मिली वियो। असीं पोइ हिल स्टेशन ते हेॾां रहियासीं, पर मूं सां शादी कोन कई। महीनू 2 महीना गॾु गुज़ारियो। पोइ आउं वापसि मोटी आयुसि सिंध, त पोयां हू हुन कैंसर में गुज़ारे वई। कामरेड रोचीराम जी लक्ष्मी बाई सां शादी वारो किस्सो बि हिकिड़ो दिलचस्प किस्सो आहे। विरहाङे खां अॻु लक्ष्मी बाई जो मङणो कंहिं ॿिए हंधि तइ थियलु हो। विरहाङे बाद जॾहिं इहो ख़ानदान हिंदुस्तान लॾ पलाण करे हलियो वियो त लक्ष्मी जी शादी कामरेड रोचीराम सां कराई वई। त मुंहिंजी घरवारी जे बारे में मुंहिंजो ऐं मुंहिंजी घरवारी नालो लक्ष्मी आहे, मुंहिंजो ऐं लक्ष्मी जे विच में कुदरत लेखो लिखियो त हे पाण में शादी कंदा। असांजी शादी कुदरत जे तरफ़ां लिखिजी वई, पर असांजे ॻोठ जे माण्हुनि में मुंहिंजी घरवारी जो उते ॿिए हंधि मङणो करे छॾियो पयूं उन में। त हाणे भॻवानु चयो या विधाता चयो त मुंहिंजो लेख कूड़ो थो थिए, हाणे छा करियूं? तॾहिं चयो त पाकिस्तान करियो। हुननि खे लॾायो त अॼु ई थिए थी शादी। तंहिंजे करे पाकिस्तान इन करे थियो त असांखे मिलाइण जो विधाता जे लेख खे सचो करिणो हो। उन सचे करण जे लाइ करे पाकिस्तान थियो। असांजे लेख खे असांखे मिलाइण लाइ, असांजी शादी कराइण जे लाइ करे पाकिस्तान ठहियो आहे। तव्हांजी मङणी पहिरें कंहिं ॿिए हंधि थियलु हुई, पोइ पाकिस्तान ठहियो, पोइ भॻवानु चाहियो पाकिस्तान ठहियो ऐं मूंखे लक्ष्मी मिली। इहो किस्सो कीअं आहे? इहो किस्सो सही आहे। हा, सही था ॿुधाए न। हा, मङणी वाकई थियल हुई, पोइ पाकिस्तान थियो, पोइ हू लॾे विया हलिया। पोइ बसि न थियो। हुननि असांखे चयो त हाणे अव्हां पंहिंजी छोकिरी जो हिते करे छॾियो, असां छोकिरे करे था हाणे अचणु वञणु ॾुखिया थी पिया आहिनि। पोइ हुननि असांखे ईअं चयो। पोइ मुंहिंजो चाचो हो, उन हिनखे ॻोल्हियो। पोइ मुंहिंजो मङणो कई मुंहिंजे चाचे। पोइ मुंहिंजो पीउ कावड़जी पियो, चई मूंखे पुछई कोन, चाचे मङणो करे छॾियो, पर थोरो कावड़जी पियो। पोइ सॼी उमिरि माना मुंहिंजी दिलि में ॻाल्हि रही त मूंखां कोन पुछई, मुंहिंजी धीउ जो मङणो कई। हा, पोइ मुंहिंजो चाचे सां घणी दिलि हुई हिन जी, जेके मङणो करे ॾिनई हुई छोकिरी। शादी खां अॻु में तव्हां हिनखे ॾिठो हुयो? न न, शादी खां अॻु ॾिठो, असां रवाज ई कोन हो। कामरेड रोचीराम जी घरवारी लक्ष्मी बाई अॼु बि शिकायती अंदाज़ में चए थी त संदसि मुड़ुसु सॼी ॼमवार रुगो कामरेडनि ऐं किताबनि खे वक़्तु ॾिनो। ज़िंदगी त सुठी गुज़री, पर हाणे ख़्यालु घर ॾे घटि ॾींदा। ख़्यालु उनजो हूंदो दोस्तनि ॾे, किताबनि ॾे, पढ़नि ॾे, घुमणु फिरणु, जलसा जलूस, ख़्यालु उन ॾे हूंदो। पर हाणे सर घर हो त घर खे ॾींदा, पर जीअं घर जी घरवारी सां थींदो आहे एतिरो न। मुंहिंजो किताबनि सां घणो प्यारु लॻो पियो, ॿियो दोस्तनि सां। तव्हां शिकायत त रहंदी हूंदी? न न, शिकायत हूंदी त दिलि में। हाणे ठहियो भई इन जो आदत आहे, सुबुह ईअं जो संगत साथ घणी आहे, घुमनि था कामरेट सां गॾु। कामरेट माण्हू आहिनि, इन ते कहिड़े मज़ा। ठीकु आहे, हलो धिको कमु खे। पोइ उन कामरेडी जो तव्हां ते असरु न थियो? तव्हां कामरेड न थियो? न, कामरेट काई कोन थियासीं असीं त। न न, असीं बसि ठही वियासीं घर में, माण्हू निभाए वियो। हा, उन मूंखां सुवालु पुछियो। हुन असां वियासीं बॉम्बे, सुंदरी,
सुंदरी घोट जो नालो छा? उत्तम। सुंदरी पुछो उत्तम चंदाणी सुंदरी। सो उहो बि किताब विताब लिखंदी हुई त असां हुनजे घर वियासीं त फाकरूं पाए अची मिलिया, जीए सिंध दादा सां। पोइ मूं 2 टे ॾींहं उते असीं हुआसीं। पोइ मूं हिकिड़ो ॾींहुं उनखां सुवालु पुछो, उनजूं खटूं बटूं सभु किताब असां भरियूं पियूं हूंदियूं हुयूं। पंहिंजे पलंग ते बि पंहिंजो अजरकूं विछायूं पियूं हूंदियूं। पोइ मूं चयो उन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त मूं चयो पोइ तव्हां हिन सां कीअं ठही सघिया, तव्हांखे सुठो लॻो? शादी पोइ छा करियां, निभाइणी त आहे न, शादी करे आया आहियूं हाणे निभाईंदासीं। हा पर पोइ ईअं बि थींदो आहे न। तव्हां कामरेड जा किताब पढ़िया आहिनि? किताब एतिरो आउं पढ़ियल न हुअसि। पोइ वरी शादी खां पोइ थोरो पढ़णु सिखियसि हिन जो ज़ोर ते, चए पढ़। अॻे ज़माने में छोकिरियूं न पढ़ाईंदा हुआ त असांजे बाबे न पढ़ायूं असांखे। पोइ हिन जे ज़ोर ते थोरो घणो पढ़ीसि त हाणे किताब थोरो पढ़ी वेंदी आहियां पर लिखी न सघंदी आहियां। हा जलूसनि में वठी वेंदा हुआ तव्हांखे? जलसनि में घणो न वेंदी हुअसि, घर जा कम कंदा हुआसीं किचन जा। हा दादा सफ़रनामा बि घणा कया आहिनि, फ्रांस वियो आहे, अमेरिका, दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में। तव्हांखे बि साण वठी वेंदो या तव्हां? भाई दादा जी ॻाल्हि छॾे ॾियो, मां न वेंदी हुअसि, दादा ई वेंदा हुआ। इंडिया असीं वियासीं 2 दफ़ा, ओॾां ई गॾिजी वियासीं इंडिया, बाक़ी ॿिए पासे न। हा पोड़ा थी विया आहिनि, हाणे कीअं आहिनि? हाणे वक़्तु ॾियनि था? ठीकु आहिनि हाणे, बसि हाणे कुझु ई कोन्हे। हाणे बसि वॾी उमिरि थी वई, हाणे सवला आहिनि, वेठा आहिनि घर में, हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधनि कोन था। हा पर ॿुधनि था सभु दोस्तनि जूं ॻाल्हियूं, असांजी कोन था ॿुधनि घर में। हिन उमिरि में बि नथा ॿुधनि? न असां ख़्याल ई कोन था ॾिए, हेॾां तुंहिंजो हूंदो ई कोन्हे ॻाल्हाइण जो। हा असां ॻाल्हाईंदा पियासीं न त कुझु कोन ॿुधंदा, माना ध्यानु कोन था ॾियनि असांजे। कन बराबरि ख़राबु आहिनसि पर हुन दोस्तनि जूं ॻाल्हियूं ध्यानु सां ॿुधे। हा धामरेट जूं ॻाल्हियूं ध्यानु सां ॿुधे थो, किताब ध्यानु सां पढ़े थो, उहो ॻाल्हियूं उनखे विसरनि कोन थियूं। असीं जेका भाॼी रधियूं वरी उहा राति जो विसरी वञे, असां छा खाधो, भाॼी कहिड़ी खाधी, असां छा खारायो मूंखे, माने मूं खाधी कोन खाधी। अहिड़ियूं मिड़े ॻाल्हियूं जीअं पोड़ा माण्हू कंदा आहिनि वॾी उमिरि जा। लक्ष्मी बाई जे ख़्यालनि जे उबतड़ कामरेड जो वॾो फर्ज़ंद डॉक्टर नीलकंठ कामरेड जी सियासी ऐं अदबी ज़िंदगी खां तमामु घणो मुतमिन नज़र अचे थो। आम तौर ते हिकिड़ो शेख साहिबु असांजो दोस्त, उहो बाबेला चवंदो आहे त आम तौर ते सॼे ॿिया जेके कामरेड आहिनि उन्हनि जा घणनि ई जा सिंध में ख़ुसूसन जिन अवामी ख़िदमत ते पंहिंजो टाइम वधीक सर्फ कयो, उन्हनि जा ॿार को पढ़ी लिखी सुठो न सघिया या मॉडर्न इल्मु हासिलु करे न सघिया। चई तव्हां ख़ुशकिस्मत आहियो जो बाबे तव्हांजे जेको आहे सो तवजा पंहिंजे सियासी कम ते ऐं माण्हुनि जी सर्विस ते बि ॾिनी, पर तव्हांखे बि सुठो पढ़ाए विधई। इहो हुनजी जेका आहे अचीवमेंट आहे, या त तव्हांजा आम तौर ते जेको परसेप्शन आहे त कामरेडनि जा ॿार पढ़ी न सघंदा आहिनि, उनखे मौक़ा न मिलंदा आहिनि, या उहो माइटनि जी टाइम घटि हुजनि जे करे उहो दुनियावी सक्सेस न हासिलु करे सघनि। तीअं न आहिनि मुंहिंजो भाइर असांजा आहियो या असांजूं भेणूं, उहे बहितर असांजा ॿार सभु पढ़ी लिखी सुठो विया ऐं बहितर कयूं। ॿियो इहो आहे त बाबे जा जेके दोस्त आहिनि सॼी सिंध में, जैकबाद में वञूं या नंगर पार्कर में असां वञूं, जिथे जिथे हुननि सां मुलाक़ात थींदी आहे त असांखे चवंदा आहिनि यार असांजी हिकिड़ी मिल्कियत तव्हां वटि आहे, तव्हां हुनजो ख़्यालु रखिजो ऐं हुनजी सिहत जो ऐं हुनजी ज़िंदगी खे वधीक कंफर्टेबल करियो। छा असांजी मिल्कियत, सिंध जे माण्हुनि जी मिल्कियत तव्हां वटि आहे। त उन मां असांखे इहो महसूसु थींदो आहे त बाबो जेको केॾो पसंदीदा आहे, या उन्हनि माण्हुनि इहो फील कनि था त उन्हनि जी मिल्कियत सिंध जे माण्हुनि जो नुमाइंदा असांजे घर में रहियल आहे, जिन जी सार संभाल जी ज़िमेदारी असांजी आहे। असांजी इहा ख़ुशकिस्मती रही त असांखे पाण गॾु वठी वेंदा। मिसाल तौरु मूंखे चङी तरह यादि नंढे हूंदे त असां नंढियूं विलीज़ जीपनि में, ऐं लाड़ जा अञा रस्ता चङी तरह पका थिया न हुआ, कचा रस्ता हुया ऐं मुश्किल ट्रैवलिंग हूंदी हुई, त फातिमा जाना जे इलेक्शन में असां उन्हनि जीपनि में चढ़ी बाबे सां गॾु उन वर्क में वेंदा हुआसीं, निड़ड़ा निड़ड़ा हुआसीं। या न्यू छोड़ जे भरिसां पीरपागर जा के सम्मेलन थींदो हुया, उनजा जेके केस बि हूंदा त उहे ॾिसणु वेंदा हुआसीं, असां गॾु वेंदा हुआसीं। त उन असां मूंखे लॻे थो त असांखे फ़ाइदो ई थियो
हिकिड़ो निगलिजेंस जे करे असांजी तालीम मुतासिर थिए उन नुक़सान खां बची बल्कि जेको असांखे साण वठी वेंदा त उन सां असां साणुसि गॾु रही ऐं मुख़्तलिफ़ ॾहनि माण्हुनि सां वेही वधीक सिखियो बि त असांजी साइंसी इल्मु ऐं दुनवी पोज़ीशन हासिलु करण सां गॾोगॾु जेके सियासी तरबियत ऐं लिटरेचर सां वाबस्तगी ऐं सियासी फ़लसफ़नि सां वाक़फ़ियत ऐं उन्हनि में सियासी ॼाण ऐं उन में वाधारो आयो बल्कि कामरेड रोचीराम दुनिया जे केतिरनि मुल्कनि जो सैर कयो आहे। फ्रांस हिन जे पसंदि जो मुल्क रहियो आहे। श्रीलंका जी सिंधाली नारी मंगलिका जे तामिल नौजवान सां इश्क जो दिलचस्प किस्सो हिन पंहिंजे सफ़रनामे वारे किताब ॻाल्हियूं कंदी काक जूं में बि तहरीर कयो आहे। मूंखे पेरिस पसंदि आयो सभिनी माण्हू दुनिया जे माण्हू मां पेरिस पसंदि आयो ऐं पेरिस में असीं पेरिस वियुसि त पेरिस में जेको नालो कहिड़ो हुउसि नेपोलियन बोनापार्ट जो मूंखे ॼाम सादिक अली मुंहिंजो दोस्त उते मूंखे चयो त पेरिस वञो थियो त नेपोलियन जो मक़बरो ज़रूरु ॾिसजांइ ऐं नेपोलियन जो मक़बरो ॾिस उहो पेरिस में शीज़ा लेती जे छेड़े ते आहे ऐं उहो उन में म्यूज़ियम आहे हथियारनि जो उते उनजी तमामु वॾी इज़त थिए थी मूं वटि हीउ पेरिस में डिक्टेटरशिप थी रहियो बादशाहनि खे लाहे पाण बादशाह वांगुरु पंहिंजी बादशाही क़ाइमु कयईं पर श्रीलंका उहो ॾिठुमि जंहिंमें मुसलमान लाइ ख़ासि इज़त हुई ख़ासि ॻाल्हि हाणे उहो तकरार में हींअर पई हली मंगलिका वारो किस्सो कीअं आहे? मूंखे सिटी ट्रेन्स हलंदियूं हुयूं कोलंबो खां उन में रेल में बि स्पेशल रेल में वियुसि त उन रेल जो अपर क्लास में हिकिड़ो आउं वञी वेठुसि ऐं 5-7 यूरोपी जर्मनी जूं औरतूं हुयूं को मर्द एकड़ बेकड़ हो उन्हनि एॾो गोड़ ते कयो वेठियूं हुयूं उहे श्रीलंका जर्मन औरतूं घुमण आयूं हुयूं उते आउं वेठो उन गाॾी में हिकिड़ी श्रीलंका जी औरत अची चढ़ी उहा मंगलिका आई जा मुंहिंजे भरिसां अची वेठी त उन पहाड़ में मुंहिंजो पुटु हुयो उते आउं ॾिसणु वियुसि उहो पुटु मुंहिंजो मंगलिका नाले छोकिरी आहे या उहा श्रीलंकन आहे ऐं उहा तामिल न आहे पर आहे श्रीलंका ॿुधनि उनजो उते उन्हनि मूंखे चयो त रोचीराम चयो त मूंखे माई चयो मूंखे मिलियो मूंखे ॾाढो माण्हू पसंदि आयो सो उहो हिते मूंखे आई ई कोन हिते उनखे चइजो हिते अची उन्हनि जो पाण में इश्क हो पर पोइ जंग लॻी वई तामिल ऐं श्रीलंका में जंग श्रीलंका में तामिल ऐं ॿी जेको उहा सियाली तंहिंमें तकरार हो जंग हो हाणे हिकिड़ो तामिल हो ॿियो सियाली हो त उहो इश्क शादी नथे करे सघिया हुनखे क़तलु करे छॾींदासीं उन्हनि सां मुंहिंजो रस्तो थियो ॻाल्हि थियो पोइ उन्हनि जी शादी कराइण में मूं मदद कई पोइ उनखे मूं लिखियो शादी की ॿुध शादी कीअं थी थिए पोइ ॿुध शादी बि उन्हनि कई ऐं हिंदू शादी बि कई कामरेड रोचीराम मजाज़ी इश्क जा तजुर्बा करण बाद समाज में तब्दीली आणण लाइ सियासत जे रस्ते जी चूंड कई। इंडियन नेशनल कांग्रेस खां पोइ कामरेड कम्युनिस्ट पार्टी जे असर हेठि रहियो पर कॾहिं बि कम्युनिस्ट पार्टी जो कार्ड होल्डर मेंबर न रहियो। कामरेड हैदरबग जतोई जी सिंधारी कमेटी, सहरवर्दी जी अवामी लीग, नेशनल अवामी पार्टी खां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी पीपल्स पार्टी ताईं हिन अमली सियासत में पिणु हिसो वरितो। कांग्रेस इहा हुई थोरी घणी मुस्लिम लीग नाले में हुई का हुई कोन को मुस्लिम लीग जो नाले में मुस्लिम लीग हुई को वॾेरा पाण खे मुस्लिम लाईंदा ॿी का सियासी पार्टी बाद में कहिड़ियुनि मुंहिंजो दोस्त कम्युनिस्ट हिकिड़ो आसन उत्तम चंदानी हो उहो मुंहिंजो दोस्त तमामु गहरो दोस्त हो उहो सिंधी जो वॾो लीडर ए जे उत्तम आहे जंहिंजी घरवारी जो नालो आहे सुंदरी उत्तम चंदानी उहो मुंहिंजो तमामु गहरो दोस्त हो उहो कम्युनिस्ट पार्टी जो कार्ड होल्डर हो उन जी संगत में ऐं मुंहिंजो लड़ायो कांग्रेस जे नुक़्ते नज़र खां फिरी कम्युनिज़म लाइ थियो उहो कम्युनिज़म जो जेको उत्तम जे ते इहो सो पाकिस्तान थियण खां पोइ उहो कम्युनिस्ट सां हिंदू हलिया विया कम्युनिस्ट निभाई कोन पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ हैदराबाद जिते जाॻियो 2-3 सालनि खां पोइ थिया तंहिंजे करे मूं कम्युनिस्ट पार्टी ऐं बाए थिए फेथ कम्युनिस्ट हुउसि
पर पार्टी जो मेंबर न हुउसि, कार्ड होल्डर न हुउसि, ऐं न हुउसि। हिते जेको हलंदो हो जो ताहिरा मज़हर अली जो घोटु जेको मज़हर अली हो, उहो पंजाब जे सिकंदर रियात ख़ान जो भाइटि हो ऐं उनजो नाठी हो। ताहिरा उनजी घरवारी हुई। उन मज़हर अली जो सेल ऐं अटेंड कंदो हुउसि 47 खां पोइ ऐं लाहौर वञी कम्यूनिस्ट पार्टी जो। छाकाणि किसान कमेटी ऐं पाकिस्तान में कम्यूनिस्ट पार्टी सिंध जी कम्यूनिस्ट पार्टी खां वधीक ताक़त वारी ऐं घणनि माण्हुनि वारी हुई, वधीक मज़बूत पार्टी हुई। ऐं उनजे सेल में अटेंड कंदो हुउसि। ऐं कराची में जेको आयो हो हैदराबाद दखन खां क़तल थी वियो हसन नासर, उहो हसन नासर हिते कम्यूनिस्ट पार्टी में कंदो। हिते कम्यूनिस्ट पार्टी फुल टाइमर असांजो हो सरकी साहब नूरुद्दीन सरकी पार्टी जे ऑफिस में फुल टाइमर पघार ते फुल टाइमर ऑफिस में कमु कंदो, उहो सेल हलाईंदो ऐं उनजे सेल में कमु कंदो हुउसि। वरी सिंध में मौलाना उबैदुल्ला सिंधी हो, उनजे असर में जेके मौलवी उबैदुल्ला ई हुआ, जेके देवबंदी मौलवी हुआ, मौलाना उबैदुल्ला सिंधी जे करे उहे बि हारी कमेटी में शरीक थिया। पर हारी कमेटी जेका सिधी साफ़ ऑफिस न हुई, अख़बार न हुई, प्रोग्राम न हो, उनजी एजेंडा न लिखी वेंदी हुई। हैदर भाई जे अचण खां पोइ सिंध हारी कमेटी मुनज़म थी ऐं हुन ऑफिस ठाही, हुन अख़बार कढी, मीटिंगूं कयूं, मुख़्तलिफ़ हंधनि ते प्रोग्राम ठाहिया। नेशनल अवामी पार्टी नेब में तंज़ीमी धड़ेबंदी खां पोइ कामरेड खाबी धुर जे माओपरस्त अॻुवाणनि ऐं सियासी कारकुननि सां गॾिजी 1967 ईस्वी में ज़ुल्फ़ार अली भुट्टो जी सरबराही में डॉक्टर मुबशर हसन जे लाहौर वारी रिहाइशगाह ते क़ाइमु थींदड़ पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो। कामरेड रोचीराम जो पीपल्स पार्टी जे बानी मेंबरनि में शुमार थींदो आहे। कामरेड डॉक्टर मुबशर हसन जे लाहौर वारी रिहाइशगाह ते थींदड़ पीपल्स पार्टी जे पहिरें कन्वेंशन में शरीक थियो हो। भुट्टे वारी पीपल्स पार्टी सां बोले मुलाक़ात कई। असीं शुरू खां ई पीपल्स नवंबर में हुन ठाही 67 में, असीं उन खां ई वधी पीपल्स पार्टी असां मूंखे हुनजो सदर करे छॾियऊं ज़िले जो पीपल्स पार्टी। पीपल्स पार्टी वॾे रवा ई कोन, माण्हू ई कोन हुआ पीपल्स पार्टी में। असीं शरीक थियासीं, पहिरें ॾींहं खां शरीक थियासीं। त असां उहा नैप वारी ॻाल्हि पीपल्स पार्टी जो बुनियादु पियो डॉक्टर मुबशर हसन जे घर लाहौर में 30 नवंबर 1967 में लाहौर में उन वक़्त खां तव्हां पीपल्स पार्टी में उनमें लाहौर में ऐं अटेंड कयो वियो। तव्हां उते हुयो, उनजो हाल वाल यादगिरी हुजे जेका तव्हांखे उते ज़ुल्फ़ार अली भुट्टो शरीक थियो, ॿिया कहिड़ा कहिड़ा उते लीडर हुया, जे रहीम हुयो, ॿिया आहे सभु अचनि था। मुबशर साहब जे बंगले ते मीटिंग थी, असीं मीर प्रकाश मां टे ॼणा वियासीं। असां अची पीपल्स पार्टी ठाही। कोई माण्हू आहे, पोइ वरी मीर रसूल बख़्श ऐं मीर अली अहमद सां उहे असांजा मूंसां मुंहिंजा ख़ासि दोस्त माण्हू सां अचु वञु हुई। उनमें पोइ उनजे करे असीं पीपल्स पार्टी सां हलियासीं। शेख मुजीब रहमान सहरवर्दी जेको हो, सो जॾहिं हुकूमत मिली तॾहिं हुन कम्यूनिस्टनि खे कढियो। चईं त हुनखे जिते मीटिंग थी हुनखे चईं कम्यूनिस्टनि खे झले हेठि चढ़ायो फर्स्ट फ्लोर ते मीटिंग चयो हेठि चढ़ायो कम्यूनिस्टनि खे। तॾहिं कम्यूनिस्टनि सहरवर्दी हुकूमत वटि वञण शरीक थियो। तॾहिं कम्यूनिस्टनि उहा छॾे अवामी लीग ऐं नेशनल अवामी पार्टी ठाही। उन नेशनल अवामी पार्टी में सभु पाकिस्तान जा जेके लेफ्टिस्ट हुआ सभु शरीक थिया। मुंहिंजी उहो बंगाल वारो मौलवी साहब कहिड़ो नालो थियो, भाषानी साहब थियो, उहो गफ़ार ख़ान वारा थिया, बलूचिस्तान वारो थियो, अचकज़ई थियो। ये जेके डेमोक्रेसी वारा ऐं कम्यूनिस्ट जा माण्हू हुआ, असीं सभु नेशनल में शरीक थियासीं, अवामी लीग में शरीक थियासीं, नेशनल अवामी पार्टी में शरीक थिया, नेप में शरीक थियासीं। पोइ वरी नेप जॾहिं पाण में थी जुदा थिया, रूस ग्रुप ऐं चीन ग्रुप ठहियो, पोइ असीं पासे थी वियासीं। छाकाणि पोइ उनमें तकरार में छा कंदो, हिकिड़ा चवंदो चीन ठीकु आहे, ॿिया चवनि त रूस ठीकु आहे। पीपल्स पार्टी में शरीक थियासीं। 1970 जी आम चूंडुनि में जॾहिं ओभर पाकिस्तान में मुजीबुर रहमान जी अवामी लीग शानदार कामयाबी हासिल करे पूरे मुल्क जी अक्सरियती पार्टी तौरु पाण खे मञाए वरितो हो, त ओलह पाकिस्तान जे ॿिनि सूबनि सिंध ऐं पंजाब में अक्सरियत हासिल कंदड़ ज़ुल्फ़ार अली भुट्टो अवामी लीग जी अक्सरियत खे जीअं जो तीअं क़बूलण खां इनकार कयो ऐं उतां कामरेड रोचीराम जा ज़ुल्फ़ार अली भुट्टो सां इख़्तिलाफ़ शुरू थिया। कामरेड 70 वारी आम चूंडुनि जे नतीजनि खां पोइ ज़ुल्फ़ार अली भुट्टो सां थियल मुलाक़ात जो हवालो ॾींदे
ॿुधाए थो त मूं ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे चयो हो त इक़्तिदार अवामी लीग हवाले कयो वञे, पर भुट्टे मुंहिंजी ॻाल्हि न मञी ऐं ईअं मुंहिंजूं ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी पीपल्स पार्टी खां सियासी ऐं तंज़ीमी राहूं अलॻि थी वियूं। पोइ हू हुन पाण पीपल्स पार्टी छॾी, असां अॻु में पीपल्स पार्टी छॾी ॾिनी, छाकाणि जॾहिं बंगाल जो इलेक्शन थी ऐं भुट्टे बंगाल जे बारे में हिते मीटिंग कयूं त जंहिं मीटिंग में भुट्टे मूं मीटिंग अटेंड न कई, मूं पीपल्स पार्टी जी मीटिंग अटेंड करण खां इनकार कयो, ऐलान कोन कयो छॾण जो, पर आउं पीपल्स पार्टी में न वेंदो हुउसि, न हुन सां गॾु वेंदो हुउसि, ॻाल्हियुनि खे सम्झाईंदो हुउसि त उहो भुट्टे जी ॻाल्हि सॼी ग़लति आहे। जॾहिं मुजीब रहमान सां तकरार भुट्टे शुरू कयो ऐं फ़ौज जो तरफ़ वरितो, तॾहिं खां पीपल्स पार्टी ॾिसण में आई त हाणे मुंहिंजे कम जी न आहे। तव्हां पीपल्स पार्टी छॾी? मूं पीपल्स पार्टी वञणु छॾियो, ॻाल्हाइणु छॾियो, मूं ऐलान न कयो पीपल्स पार्टी छॾण जो, पर पीपल्स पार्टी में वञणु छॾियो, पीपल्स पार्टी मीटिंग अटेंड करणु छॾी, पीपल्स पार्टी में ॻाल्हि करणु छॾी ॾिनी, छाकाणि त पोइ हाणे कहिड़े मुंहं सां हिकिड़े ॾींहुं माण्हुनि खे चयोसि वाह वाह पीपल्स पार्टी आहे, ॿिए ॾींहुं वरी गिला करियूं, तबियत न थिए थी त वरी का पीपल्स पार्टी गिला करियूं, जॻह कल्ह हिकिड़े ॾींहुं करे आयासीं नेकी जलसा अटेंड कयासीं, वॾा जलसा कयासीं। भुट्टे साहिब जूं ॻाल्हियूं ग़लति हुयूं ऐं न रुॻो ग़लति हुयूं पर सही न हुयूं। भुट्टो साहिबु ग़लति रस्ते ते हलियो, इन मां मुल्क खे नुक़सानु पिए थो, पीपल्स पार्टी खे नुक़सानु पिए थो, ख़ुदि भुट्टे खे नुक़सानु पिए थो। जेकॾहिं मूं चयो खुलो खुलायो भुट्टे साहिब खे चयो, भुट्टे साहिब खे जाइ ते वञी चयो त तव्हां जेकॾहिं बंगाल खे मुजीब रहमान खे छॾियो त हुकूमत करे, पाण बंगाल में पीपल्स पार्टी हलाईंदासीं। मुजीब रहमान खणी पाकिस्तान जी हुकूमत, पाकिस्तान जी हुकूमत ॾियो मुजीब रहमान खे, मेजॉरिटी खटी आहे, त असां पंहिंजी जॻह तुंहिंजी लीडरी में असां वेस्ट पाकिस्तान में फतह हासिलु कई आहे, कम्यूनिज़म ऐं सोशलिज़म हाणे जो कयो आहे इहो बंगाल में हली कंदासीं। त भुट्टे साहिब खे रुॻो शौक़ु हो हुकूमत वठण जो, तंहिंजे करे का ॻाल्हि भुट्टे साहिबु ॿुधी कोन। भुट्टे साहिबु पोइ नाराज़ थींदो, पर भुट्टे साहिबु ॻाल्हियूं ॿुधंदो ऐं अदब सां ॿुधंदो, ॻाल्हि कंदो। मूं जॾहिं भुट्टे साहिब सां ॻाल्हि कई जाइ ते हिते वञी, तॾहिं गुलाम साखर हिते 70 क्लिफ्टन ते गुलाम साखर ते वेठो हो असांजा भुट्टे वटि, मूं जॾहिं भुट्टे खे ॻाल्हि कई वेठो हुते वेठो, पोइ जॾहिं आउं उथियुसि तॾहिं रवान हुते थियुसि त आउं असीं गाॾियूं टैक्सी वैक्सी ॾिसी आहे वञे, गुलाम साखर मूं वटि ॿाहिरि निकिरी आयो, भई गाॾी में मूंखे चाढ़े पाण ड्राइव करे मूंखे जिते वञिणो हुते छॾे आयो, छाकाणि मुंहिंजी जेका सियासी जेका बसीरत हुई या सियासी जंहिं में मूं सियासी ॻाल्हि कई उहो गुलाम साहब खे तमामु पसंदि आई, त मूं चयो त मुजीब रहमान खे छॾियो त हुकूमत वठे, करे हुकूमत। भुट्टे साहिब खे अलाए केतिरो कहिड़ो ख़्यालु हो, हुकूमत मिली बसि, वाह वाह हुकूमत। कामरेड रोचीराम सदाईं असूलनि ऐं नज़रियाती सियासत जो प्रचारक रहियो आहे। वन यूनिट वारे दौर जो हवालो ॾींदे साईं GMC जी कराची वारी रिहाइशगाह हैदर मंज़िल ते थियल एंटी वन यूनिट फ्रंट में ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी शमूलियत ऐं बाद में इस्तीफ़ा वारो किस्सो कामरेड हीअं बयानु करे थो। हा, त जॾहिं GM सईद जॾहिं वन यूनिट थियो त वन यूनिट जे ख़िलाफ़ु जेको तहरीक ठाही उनमें भुट्टे शिरकत कई। उनमें जॾहिं भुट्टे GM सईद भुट्टे खे मीटिंग में चयो त तूं हीअ हली पिणे खां पुछी आयो आहीं, तॾहिं भुट्टे साहिबु नाराज़ थी पियो, पीउ जी ॻाल्हि थो करियो, ऐं पंहिंजो पाण बैरिस्टर आहियां, पढ़ियल सियासतदान आहियां, मुंहिंजो फ़ैसिलो आऊं कंदो, पीउ जो छा वञे हिन ॻाल्हि में। पर जॾहिं भुट्टो साहिबु घर वियो तॾहिं त पीउ चयुसि त बाबा मूं तोखे लंडन मोकिलियो, मूं तोखे अमेरिका मोकिलियो, इन लाइ त कोन मोकिलियो तूं हिननि कामरेडनि जेल में वञण जूं ॻाल्हियूं करी, हींअर जो हींअर उतां ई हुन लिखी मोकिलियो त ऐं कश्मीर आहे, पोइ हीअ आहे, पोइ हीअ आहे, तंहिंजे करे असीं इहा एंटी वन यूनिट कईसीं, न हली, इस्तीफ़ा ॾियारे मोकिलियईं। उहा इस्तीफ़ा जी भुट्टे GM सां छपाई हुई, जेको भुट्टे साहिब जी कार्रवाई कई वञे, भुट्टे साहिब खे पावर वठिणो हो, पावर जो शौक़ु हो। कामरेड रोचीराम ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी आलमी सतह जी ज़हानत ऐं सियासी बसीरत खे मञण बावजूदि ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी सियासी इंतकाम वारी सियासत जो सदाईं खां मुखालिफ़ रहियो आहे। कामरेड पीपल्स पार्टी जे बानी अॻवाननि जे रहीम खां महराज मोहम्मद ख़ान ताईं मुखालिफ़ सियासी कारकुननि ऐं अॻवाननि सां थियल सियासी इंतकाम वारे अमल जी सख़्तु निंदा करे थो। भुट्टो साहिबु ज़हीन माण्हू हो, भुट्टो साहिबु लाइक़ु लीडर हो, ॻाल्हियूं ग़लति हुयूं,
हुनजी जेको पॉलिसी ग़लति हुई, हवस ग़लति हो हुकूमत वारो, मुखालिफ़ खे पंहिंजे दोस्तनि खे बेइज़तो कयईं, महराज महमूद खे मोचड़ा हणायईं, हुनखे कयईं। महराज महमूद ख़ान बेनज़ीर जे भुट्टे जे फांसी खाइण खां पोइ या भुट्टे जे जलजण खां पोइ महराज महमूद ख़ान भुट्टे जी घरवारी खे वञी चयो त तूं असांजे हवाले कमु कर, आऊं त असीं था कमु तूं घरु वेठी हुजे। हू न कनि, हू सदर आहे, पंहिंजी ॻाल्हि आहे, हुनजो पुटु हिकिड़ी ॻाल्हि करे, ॿी ॻाल्हि करे, ॿिया करे। महराज महमूद ख़ान खे चयो असीं असांजे लाइन प्रोग्राम ते असीं तहरीक हलायूं था, हिनजे ख़िलाफ़ु असीं जेल में वेंदासीं। तव्हां घर भुट्टे जी फाही खे कीअं था ॾिसो? भुट्टे खे जेको हैंग कयो वियो, फाही ॾिनी वई, उनखे कीअं था ॾिसो? हू मेंटल केस हो। ज़ियाउल हक़ मेंटल केस हो। ज़ियाउल हक़ सॼी दुनिया खे जो मुसीबत में जेको हींअर दहशतगर्दी में थियो आहे, ज़ियाउल हक़ जेकॾहिं इहो न करे हा, रूस जे ख़िलाफ़ु अमेरिका जी चमचागिरी न करे हा, त दुनिया ॿिए नमूने हुजे हा। सॼी दुनिया जो कमु फिटो वञे, ज़ियाउल हक़ जी सॼी दुनिया सूरनि में पइजी वई आहे, पाकिस्तान सूरनि में पइजी वियो आहे, सॼी दुनिया सूरनि में पइजी। इहो जेको ज़ियाउल हक़ जो स्टाइल हो, सो अहिड़े क़िस्म जो एॾे मग़ज़ वारो माण्हू हो, एॾो ज़हीन ऐं होशियारु माण्हू हो, पको माण्हू हो, जंहिं भुट्टे खे फांसी ॾिनी। कामरेड रोचीराम पाकिस्तान ऐं नंढे खंड जे हिकिड़े दौर जी सियासत जो अखियुनि ॾिठो शाहिद रहियो आहे। विरहाङे खां अॻु मस्जिद मंज़िलगाह वारे छेड़े सूफ़ी मंश इंसान शहीद अमर भगत कंवरराम जे क़तल वारनि वाक़िअनि बाबति संदसि हीअं चवणु आहे। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, तव्हां नालो ॿुधो हूंदो, ग़ुलाम मुस्तफ़ा भुरगड़ी। ग़ुलाम मुस्तफ़ा भुरगड़ी जो पीउ ग़ुलाम मोहम्मद भुरगड़ी वॾो सियासी लीडर ऐं बैरिस्टर हो, जिन्हा जो सीनियर वांगुरु हो। जिन्हा हुन वटि जूनियर वकील ऑफिस में कोन हो, पर हालात वकालत में हू सीनियर हो, जिन्हा जूनियर हो, ऐं हिन जो पाण में लाॻाप हो। ॿई सिंध मां हुआ, ॿई कराची मां, ॿई बैरिस्टर हुआ। उनजो पुटु हो ग़ुलाम मुस्तफ़ा भुरगड़ी, जो सियासी लीडर हो, GMC सां गॾु हलंदो। उन GMC जे रूबरू मूंखे ॻाल्हि ॿुधाई, GMC ते वेठो मंज़िलगाह जे बारे में, चयासीं ऐं हातिम अलवी जेके सिंध जा मौजूदु माण्हू हुआ, ॿिया जेके प्रोफेसर हुआ, सभु सिंध जा जेके सियासी माण्हू मौजूदु हुआ, सो सियासी अला बख़्श उमिरि वटि उहो सिंध जो वॾो वज़ीर हो। त सिंध में इहो मंज़िलगाह जो फ़साद आहे, इहो सिंध ते दाग़ आहे, महिरबानी करे इहो बंदि करणु खपे। त हुन चयो त हुकूमत अंग्रेज़ जी आहे, अंग्रेज़ जे हुकुम सां उहो बंदि कयो वियो आहे। अंग्रेज़ हाई कोर्ट जज मुक़ररु कयो आहे जो इंक्वायरी करे फ़ैसिलो ॾींदो त मस्जिद हुई या न, पोइ उन मस्जिद खोले ॾींदासीं। असांजो सरकार जे में वास्तो लाइ जंहिं करे GMC खे सम्झायो त उहो अंग्रेज़ जे तरसे, छाकाणि मंज़िलगाह जी कमेटी सदर GMC त लीडर GMC त फ़साद जेके थियल आहिनि तंहिंजी सदारत GMC थो करे, तंहिंजे करे उहो GMC खे साईं सम्झायो। ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान GMC जे रूबरू पियो चए, मूंखे ॿुधाए थो। सो असीं वियासीं उते सखर वियासीं, मंज़िलगाह जी कमेटी जा मेंबर सभई हाज़िर हुआ, GMC सदर हो। GMC ते हुनखे ॿुधायो त हे सिंध जा मौजूदु माण्हू आया आहिनि, चवनि था फ़साद न कयो, ॻाल्हि कयो, मंज़िलगाह तव्हां बि हथु खणो। मूं मंज़िलगाह जो सुवाल इन करे केस खयो आहे जो सिंध जा मुस्लमान सियासी तरह पोइते पियल आहिनि, उथनि नथा। उनखे उथारण लाइ को आइडिया खपंदो, उहो मूं कयो आहे। असांखे न को मस्जिद ते जहिड़ो करिणो आहे, न को ॿियो करिणो आहे, मूं उन मुस्लमान खे उथारण जे लाइ तरीक़ो कयो आहे। मंज़िलगाह जे वक़्त में किन माण्हुनि पीर साहिब जे साहिबज़ादे खे, भरचुंडी जे पीर जे साहिबज़ादे खे, ख़्वाहिश खे को थप थू कई या जहिड़ो कयो, तंहिं ते हुननि चयो हाणे असांजे वॾे माण्हू अहिड़े ई असांजे जहिड़ो भरचुंडी जो पीर वॾो माण्हू आहे, अहिड़े सिंध जे कंहिं माण्हू खे क़तल कबो जवाब में। उन क़तल में हुननि भगत कंवरराम खे क़तल कयो। कामरेड रोचीराम अंग्रेज़ राज ख़िलाफ़ शहीद पीर सुब्तला शाह सूर्य बादशाह जी सरवाणी में हुर गोरीला तहरीक खां वेंदे हुरनि जे मौजूदा रूहानी पेशवा पीर पगारो जे वालिद पीर सैयद मर्दान शाह पीर पगारो सां थियल मुलाक़ातनि वारियूं सारिणियूं सारींदे
खेनि हीअं यादि करे थो। जेको हुरल जो पीर पागार हो उन तहरीक छो हलाई, उन हथियार कठा छो कया, हुन चंदो वठणु छो शुरू कयो, हुन गाज़ी फ़क़ीर जेके आपघात करण वारा माण्हू छो तयारु कया, किथां कया। पीर साहिब पागारे खे अंग्रेज हू नंढी उमिरि में बादशाह गादी ते वेठो, गादीअ ते वेहण खां पोइ हू तबियत में कहिड़ा कहिड़ो माण्हू हो, सरकार सां हुन जी ख़ानदान लड़ंदो आयो हो, तंहिंजे करे हू लड़ंदो आयो। अंग्रेज़नि हुननि खे हिकिड़ो केस कयो, जंहिंमें उन केस में सखर जे सेशन कोर्ट में केस हलियो ऐं उन केस में पीर साहिब जो वकील क़ाइद एज़म मोहम्मद अली जिन्ना हो। जिन्ना लंडन में हो, मूंखे शायदि कल्ह ॻाल्हि ॿुधाई हुई त उहो उन खां फ़ी हुन वसूल कंदो जिन्ना। उहा चए थो आउं इंग्लैंड लंडन मां जहाज़ में चढ़ां थो, हाणे हर ॾींहं जा मुंहिंजा 1000 रुपया थिया, ऐं जहाज़ जे 7 ॾींहं वठंदो त 7 ॾींहं हले या 15 ॾींहं हले त हर ॾींहं जा मूंखे 1000 रुपया मिलंदा। जॾहिं कराची लहंदो, वेठो हूंदुसि होटल ते रहंदुसि त मुंहिंजा 1000 रुपया रोज़ जा थींदा। उन ते जिन्ना उहो केस जिन्ना उनजे पीर जे ख़िलाफ़ु, पीर हिकिड़ो इब्राहिम नाले छोकिरो हो, जो छोकिरो लाक बंदो अलाए छा हो, पर छोकिरो पीर साहिब जे क़ैद में हो। पोइ अंग्रेज़ झाड़ू वरितो त पेती मां बंदि थियल छोकिरो ॾिठो, उहो पीर पागारे ते केस कयऊं। पीर पागारे जो जेको ॻोठु आहे पीर ॻोठु, उहो सखर ज़िले में हो, रोहिड़ी तालुके में हो, ख़ैरपुर में न हो। इलाइक़ो ख़ैरपुर स्टेट में आहे, पर हू जी इंतिज़ाम जेको हो, सरकारी इंतिज़ाम हो, सो ख़ैरपुर में न हो। छाकाणि पीर पागारे ख़ैरपुर जे मीर जे ख़िलाफ़ु अंग्रेज़नि शाहिदी ॾिनी हुई। तंहिंजे करे पीर पागारे चयो अंग्रेज़ खे त मूंखे मीर जी हुकूमत में न रखो। तंहिं करे पीर साहिब जो ॻोठु हुननि ख़ैरपुर ज़िले में रोहिड़ी ज़िले में कयो। इन करे पीर जो जेको केस हलियो सो सखर में हलियो, सखर ज़िले में हलियो। उहो सखर ज़िले पीर जो ॻोठु आहे, हींअर ख़ैरपुर में आहे, पर जेसीं 1 यूनिट वारा जॾहिं ख़तमु थिया, वरी 1 यूनिट खां पोइ हुकुम ठही, तॾहिं हिननि पीर जो ॻोठु ख़ैरपुर में कयो। अॻु में पीर जो ॻोठु ख़ैरपुर ज़िले में न हो, सखर ज़िले में हो, विच में आइलैंड वांगुरु। भगत सिंह वारा, सुभाष चंद्र बोस, भगत सिंह, हेमू कालाणी, इहे जेके मूवमेंट्स हलनि पियूं, इहे ख़बरूं तव्हां वटि छा हो जो पीर साहिब पागारे खे जेका केस जेको जिना केस हलायो, उन केस में अंग्रेज़ उनखे सज़ा मैजिस्ट्रेट या सेशन जज ॾेई छॾी, 8 साल सज़ा ॾिनऊं। उन ॾोह में त तोखे कलेक्ट DM लिखी मोकिलियो त तुंहिंजा लेसन्स कैंसिल आहिनि, लेसन्स पेश कर, तो यू फेल टू प्रोड्यूस इलेक्शंस। तंहिंजे करे इहो ॾोह आहे। उन ॾोह में पीर साहिब 8 साल टी ॾिनो, वरी अपील थी, उन अपील में 1 साल घटि 7 साल टी कयो। पोइ हिकिड़ी आहे बंगाल में हिकिड़ो आहे शहर आहे जिते वॾो मशहूरु जेल आहे, उन जेल में बंगाल जो विरहाङो थियो, तॾहिं जेको अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु आम स्ट्रगल हली हुई, अंग्रेज़ जे ख़िलाफ़ु हली, आज़ादी लाइ हली हुई, उहा उन में रखियऊं पीर पागारे खे। उते बंगाली ऐं हथियार ठाहिण वारा, सरकार जे ख़िलाफ़ु बग़ावत वारा, उहो क़ैदी अञा ताईं हुआ, जिन खे जनम ॾींहुं अञा हुआ। उन्हनि पीर साहिब खे सेखारियो त तहरीक कीअं हलाइजे, हथियार हथ कीअं कबा, पैसा कीअं वठिबा, चंदो कीअं वसूल कबो, जेके थींदो जेको आपघात करण वारा माण्हू कीअं ठहिबा। पीर साहिब गाज़ी फ़क़ीर ठाहिया हुआ। पीर साहिब पंहिंजे मुरीदनि खे चयो त उहो गाज़ी फ़क़ीर ॻोल्हे अचो सुठा माण्हू जेके बहादुर हुजनि, त मुंहिंजा उहो गाज़ी थियनि। उहे गाज़ी घुरे, उन्हनि खे पीर पागारे हिकिड़ी नमाज़ पढ़ी, चई मूं तव्हांजी नमाज़ जनाज़े नमाज़ मूं तव्हांजी पढ़ी छॾी आहे, हाणे अव्हांजी ज़ायाती ख़तमु आहे, उहो मुंहिंजे हवाले आहे, हाणे मूं लाइ करे जान ॾींदा। तंहिं करे हुन हिकिड़ो स्क्वाड ठाहियो, उहो बि हुनखे हुननि बंगाली हथियार कहिड़ा थियनि उहो सेखारियो, हथियार हलाइजनि कीअं, CID कीअं कजे, ख़बर कीअं कजे, जांच कीअं रखिजे, सभु ॻाल्हियूं मॉडर्न टेक्निक उन्हनि पीर पागारे खे बंगाली जेके मदनापुर ज़ेल में पीर साहिब सां गॾु आहे उन सेखारियो। उते मीर सालनि जा साल मीर गुज़ारिया, उन मीर पोइ उहे बंगाली छुटा त हीअ पीर साहिब जी हिते सागड़ में बंगलो आहे, गड़ंग बंगले ते उहे रहंदा हुआ, गड़ंग बंगले में।
कामरेड रोचीराम रावलपिंडी साज़िश केस, जाम साकी पंफलेट केस समेत खाबी धुर जी सियासत, क़ौम परस्त ऐं जमहूरी सियासत जो पंहिंजे तजुर्बे आधार तज़ियो पेश कंदे के सवाल बि उथारे थो। कम्युनिस्ट पार्टी पाकिस्तान जी फ़ाइदे में ऐं कम्युनिस्ट पार्टी जा फैज़ वारा ऐं ॿिया जेके दोस्त हुआ इहे सभु अंग्रेज़ी फ़ौज में भर्ती थिया हुआ। सभु अंग्रेज़ी फ़ौज जा मेजर कर्नल वञी थिया हुआ। ॿिया जेके शइ फैज़ सां गॾु पंजाबी ॿिया थिया हुआ उहे जेके कम्युनिस्ट पार्टी जा मेंबर हुआ सो वञी थिया हुआ फ़ौज, अंग्रेज़ी फ़ौज में शरीक थिया। कम्युनिस्ट पार्टी चयो सोचियो त असीं पाकिस्तान थियण खां पोइ पाकिस्तान में कम्युनिस्ट जो इनकलाब आणणु आसानी थींदी, हिंदुस्तान वारे में न कर थींदी त हिंदुस्तान ते ज़हरू नवार जो हुनजो हिंदुस्तान जे कल्चर ते सियासत ते हुनजो वॾो असरु आहे। पाकिस्तान में मुस्लिम लीग जो पाकिस्तान जी सियासत ते असरु न आहे, इस्लाम ते असरु आहे। पाकिस्तान जो वास्तो इस्लाम सां आहे, तंहिंजे करे उते पाकिस्तान असीं जेकॾहिं पाकिस्तान जी मदद कंदासीं त पाकिस्तान में असीं इनकलाब जल्दी आणे सघंदासीं। उहो कम्युनिस्ट पार्टी जो सोचो। उन करे हुन उतां सजाद ज़हीरी उतां मोकिलियो त उहो अची हिते जी कम्युनिस्ट पार्टी ऑर्गेनाइज़ कई। इहा ऑर्गेनाइज़ेशन कलकत्ते में ठाही, वरी हिन पासे आया। तंहिंजे करे कम्युनिस्ट पार्टी वारा कंहिं न कंहिं सोच में हुआ उन हिसाब सां केतिरा पाकिस्तान जा फ़ौजी जनरल हुआ या ऑफिसर हुआ उहे बि कम्युनिस्ट पार्टी जा मेंबर हुआ। मेजर साहब ॿिया केतिरा 2-4 ऑफिसर बि फ़ौजी ऑफिसर बि या जवाबदार थिया आहिनि उहे हलिया। पर चवनि था त उहो जेको नाकाम हो, रुगो मीटिंग ॻाल्हि कयूं उनखे अमल वारी का ॻाल्हि उन न हुई। कामरेड रोचीराम मौलाना उबैदुल्ला सिंधी, साईं GM सैयद, शेख अब्दुल मजीद सिंधी, ख़ान गफ़ार ख़ान, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो, बेगम नुसरत भुट्टो, वली ख़ान, अब्दुल समद अचकज़ई, सरदार अतौला मेंगल, कामरेड ग़ुलाम मोहम्मद लगारी, रसूल बख्श पलीजो खां वींदे शेख अयाज़ ताईं तारीख़ जे समूरनि किरदारनि जे मस्बत ऐं मनफ़ी पासनि ते खुलियल इज़हार करे थो। मौलाना उबैदुल्ला सिंधी मौलवी में ॻाल्हि हली मुसलमान थिए थो त उनजो जेको नानू हो सो असर वारो सिख हो ऐं महाराजा रणजीत सिंह जवानी खां वठी हल्दी वारो। तंहिं मौलवियुनि खे दॿायो त छा थींदा आहे, मुंहिंजे छोकिरे खे मुसलमान था करियो। तॾहिं मौलवी ॾिना दीनपुर वारा। पोइ हुननि ॻाल्हि कई भरचुंडी सां। भरचुंडी वारो इहो कमु कंदो मज़बूत माण्हू हो। भरचुंडी वारे भरचुंडी मूं वटि मोकिले वियो। पोइ मौलाना उबैदुल्ला सिंधी खे भरचुंडी मोकिलियऊं। साईं GM सैयद सां तव्हांजूं मुलाक़ातूं रहियूं, साईं GM सैयद खे वेझड़ाई खे तव्हां कीअं ॾिठो? साईं GM सैयद खे GM सैयद वॾो क़ाबिल माण्हू हो, ॾाढो सुठो माण्हू हो। ज़िमा इहा हुन ते इल्ज़ाम आहे त हुन जेको सिंध में फ़सादनि जी शुरूआति कई ऐं सिंध खे GM सैयद ईअं के चवनि था त GM सैयद ई सिंध खे फिटायो आहे, हिंदू मुस्लमान जी तकरार वधायो आहे, ॻाल्हि कई आहे। सिंध जी मौजूदा हालत जेका सिंध जी थी आहे सा GM सैयद जी ग़लति पॉलिसी जे करे थी आहे। पोइ उन कफ़ारो ॾेई छॾियो, जो 11 साल जेल में रहियो। पर GM सैयद जेको सिंध फिटाई उहा सिंध अञा ताईं न ठही सघी आहे। ऐं उहो पर तमामु भलो ऐं नेक माण्हू हो, महिमान नवाज़ हो। ऐं जेके सिंधी सिंधी यूनिवर्सिटी ठाहिणु ऐं ॿियो कहिड़ो सिंधी अदबी बोर्ड इहे सभु GM सैयद थिया। डॉक्टर नबी बख्श बलोच जेका डिक्शनरी ठाही आहे उहा डॉक्टर नबी बख्श बलोच खे साईं वठी सन में पंहिंजे घर बंगले में रहियो। बंगले में मानी खाराईंदो, पोइ हुनखे गाॾी ॾींदो जो मुख़्तलिफ़ हंधनि वेंदो, डिक्शनरी जा ॿुधणु पुछणु वेंदो, अख़र ॾिसणु वेंदो। उहो कमु डिक्शनरी जो इहो सॼो नबी बख्श पाण ॻाल्हि कई जलसे में इहा त आउं उते GM रहंदुसि, मानी हुनखे खाराईंदो, राईंदो कंदो सभु, ऐं कमु कंदो सिंध यूनिवर्सिटी। त उन हर सिंध जे जदीद कम में GM सैयद जो हस। पर हाणे हर कंहिं माण्हू जी ख़ामियूं बि आहिनि, ख़ूबियूं बि। पंहिंजी ग़लतियुनि जो पाण एतिराफ़ कयो आहे किताबनि में। हा, हुन पंहिंजो जेको कमु ग़लति थियो आहे उन ग़लती जो एतिराम करे थो। शेख अब्दुल मजीद सिंधी सां तव्हांजी मुलाक़ातूं रहियूं, उनखे तव्हां कीअं ॾिठो? अब्दुल ज़ालीशान माण्हू, ॾाढो सुठो माण्हू, आलू माण्हू, पढ़ियलु। खणी हिंदू मां मुस्लमान थियो।
पर तमामु सुठो माण्हू हो। मूंखे जॾहिं पछाड़ी में GM सां गॾु हलंदो तॾहिं असां वटि मीर प्रकाश ईंदो, मूंखे असांखे चवंदो त GM सां वारी ॻाल्हि में सिंधियत जी ॻाल्हि हुई, हुन में शरीक थियो, GM सां गॾु हलंदो। पर उनखे मदद कई हुई ग़ुलाम मुस्तफ़ा भुरगड़ी वारनि। ग़ुलाम मुस्तफ़ा भुरगड़ी वारनि मूं सां ॻाल्हि कई त इहो शेख साहबु जॾहिं वज़ीर थियो, विच में शेख साहबु वज़ीर थियो, शेख GM साहब, तॾहिं असां मिलण वियुसि त हुनजी आकड़ घणी हुई वज़ीरी जो गरो। तॾहिं मूं चयो त हीउ जेको बुनियादी घर जो माण्हू न आहे, तंहिंजे करे ही हिन में इहा आकड़ थी वई। इहो माण्हू में खामी थिए थी, पर तमामु सुठो माण्हू हो। शेख अयाज़ तमामु वॾो शाइर हो। शायदि ई को सिंध मुल्क में शाइर हुजे, को टैगोर जे वधीक हुजे त ॿी ॻाल्हि आहे उनजो शाइर, पर केतिरा ई शाइर आहिनि हिंदुस्तान जा शाइर आहिनि, उन सभिनी शाइरनि में शेख अयाज़ उन्हनि खां सभिनी खां वधीक न हूंदो, पर कंहिं बि शाइर खां घटि न आहे। शेख अयाज़ जेका शाइरी, शेख अयाज़ वकालत कंदो, कोर्ट में वेंदो, बारूं में वेंदो, चांहि पीअंदो, अजाई गुफ़्तगू जी ॻाल्हि कोन विञाईंदो, टाइम न विञाईंदो पंहिंजो। हू शेख साहिब खे छाकाणि त संदसि वालिद साहिबु फ़ारसी जो आलिम हो ऐं फ़ारसी शाइरी जेका वाक़ुफ़ु हो, तंहिंजे करे हुन ते नंढी उमिरि में फ़ारसी जो असरु थियो। फ़ारसी जे असर जे करे छाकाणि फ़ारसी में तमामु वॾा दुनिया में शाइर थी गुज़रिया आहिनि। उमर ख़याम आहे, हाफ़िज़ आहे, शिराज़ी आहे वग़ैरह वग़ैरह, केॾा ई उर्दू तमामु वॾे में वॾा दुनिया जा शाइर फ़ारसी जा शाइर आहिनि। उन्हनि त उहो फ़ारसी जो जेको असरु थिए थो, उहो जिन शाइरनि ते थियो, त उहो फ़ारसी जो असरु बि शेख साहिब जी अज़मत जो हिकिड़ो कारण हो, छाकाणि हू फ़ारसी सिखियो, फ़ारसी सम्झियो, फ़ारसी जे शाइरनि जो, फ़ारसियुनि जी शाइरी जो शेख अयाज़ असरु थियो। बेनज़ीर भुट्टो वॾी आलीशान औरत हुई, क़ाबिल माई हुई, सियासत हुई, पर बेनज़ीर भुट्टे हुकूमत ॾियणु महिल ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान घुराए माई खे चयो त तोखे हुकूमत था ॾियूं, पर तूं भुट्टे जी ॻाल्हि न खणंदी आहीं। इहो माई ग़लति फ़ैसिलो कयो, जंहिंजे करे भुट्टे जा भुट्टो क़तल थी विया, हीअ बि क़तल थी वई। हाणे रिश्वत वारनि या पैसनि वारनि, इहो रिश्वतखोर माण्हुनि जे हवाले सॼो कमु आहे। मुर्तज़ा खे बेनज़ीर जी हुकूमत में तकरार करण जी ज़रूरत कहिड़ी हुई, छा ते करणु चाहियो? ॿई ॻाल्हियूं बेसम्झ निकिता, बेनज़ीर जी माउ ऐं बेनज़ीर जो भाउ, इहे ॿई लॻे थो त मग़ज़ ठीकु न हो, मेंटली ठीकु न हुआ, यानी मेंटली क़ाबिल न हुआ, लाइक़ु न हुआ। माई हरू भरू चए मुंहिंजे पुट खे अॻिते करियो, हीअं करियो, हीअं करियो। भई माउ चए मुंहिंजे पुट अॻिते अचे। हक़मज़ादा चङो माण्हू हो, सेल्फ मेड माण्हू हो। हक़मली ज़रदारी वटि संदसि कुटुंब जा भाती, संदसि पार्टी जा माण्हू विया त आसिफ़ ज़रदारी रिश्वत पियो वठे, पैसा बि इकठा करे, सो असांखे बेइज़ती थी थिए असांजी, तव्हां हिनखे सम्झायो। त उन ते हक़मली कावड़जी पियो, चई ठीकु थो करे, पैसनि खां सवाइ कीअं कमु हलंदो। हुन जेको पैसा कमाया उन पैसनि ते हुनजी हीअं हले थो, जेके रिश्वत में पैसा कमाया उन ते हले थी पीपल्स पार्टी हींअर। तंहिंजे करे बिलावल कुझु कोन करे सघंदो। भुट्टे जी जेतिरी भुट्टे जी अहमियत हुई, भुट्टे एतिरो मुल्क हाणे को भुट्टे खां पोइ ठही नथो सघे। पीपल्स पार्टी सिंध ठही नथी सघे, पाकिस्तान ठही नथो सघे, छो आलीशान माण्हू को माण्हू हुजे, वाह जो माण्हू ही माण्हू, असीं भाग वारा आहियूं जो उन दौर में पैदा थिया आहियूं जंहिंमें ज़ुल्फ़ ॻाल्हियूं। ॾाढो सुठो माण्हू, नेक माण्हू, अशराफ़ माण्हू। जंहिं दौर में जाम कम्यूनिस्ट पार्टी ते आयो, उन वक़्तु कम्यूनिस्ट पार्टी खे कंहिं सुठे वर्कर ऐं ईमानदार, नेक ऐं मज़बूत माण्हू जी ज़रूरत हुई। उहो मज़बूत माण्हू जाम साकी हो, जो सॼे पाकिस्तान भर में कम्यूनिस्टनि में नंबर 1 कम्यूनिस्ट हो, जेको तहरीक हलाइणु, कम्यूनिस्ट सां इतिक़ाद रखणु, उहा ॻाल्हि हुई। पर उहे कंहिं नमूने सां कम्यूनिज़म जी इहा सोच कम्यूनिस्टनि खे न हुई त कम्यूनिस्ट पार्टी हाणे हली सघे थी या न, हींअर कम्यूनिस्ट पार्टी जी ज़रूरत कहिड़ी आहे, हींअर कम्यूनिस्ट पार्टी ज़रूरत आहे या न आहे। इन ॻाल्हि जी कम्यूनिस्ट जे सर्कल में इहा सोच नथी हली। हुनखे एतिक़ाद ते हलिया त कम्यूनिस्ट पार्टी में एतिक़ाद आहे, पर जेका क़ुर्बानी हुन ॾिनी, जेका वफ़ादारी हुननि कई, जेका अवाम दोस्ती जा हुन ॻाल्हि कई, सा लाजवाब आहे, सा तारीख़ जो हिसो आहे। कामरेड ग़ुलाम मोहम्मद लगारी
उहो कीअं हो? मौलवी मुआज़ कामरेड ग़ुलाम? ये गांव में शी मुड़िसो वॾो क़ाबिल वॾो बहादुर माण्हू हो। असांजो त असां ख़ासि घरू रस्तो ग़ुलाम मोहम्मद बुखारी जे मुक़ाबले जो शायदि ई को असां ॿियो माण्हू सियासतदान हुजे जहिड़ी हुनजी बहादुरी, जहिड़ो हुनजो कमु हो। कुझु न हूंदे ग़रीब हारी जे पुटु हुजण जे करे बि हुनजी जेका सियासी हिसत हुई सा लाजवाब हुई ग़ुलाम मोहम्मद जी। पोइ हुननि जूं ग़लतियूं पंहिंजी जाइ ते आहिनि, इंसान आहिनि, घटि पढ़ियल आहिनि। ग़ुलाम मोहम्मद ख़ाकसारी खां पंहिंजी ज़िंदगी शुरू माण्हू, अशराफ़ माण्हू, थधी तबियत जो माण्हू, ॻाल्हि करण माण्हू, इख़्तिलाफ़ कयो हो हैदर जोतोई सां। उन काज़ी साहब जे हैदर जोतोई जे इख़्तिलाफ़ जे करे मूं स्पीकर सिंधारी कमेटी छॾी ॾिनी त हुन में इहो मयारी न आहे। पाण में लीडर तक विढ़नि था, पाण में ऑफिस ते अख़बार ते तकरार थी पियो। उहो हैदराबाद ऑफिस में चयूं त इहा ऐं हुनखे लाइ ॿियो सदर आऊं सदर आहियां, इहा ऑफिस मूंखे ॾियो। पोइ इहे ॻाल्हियूं ग़ुलाम कयूं, पर तमामु थधो सचो माण्हू, काज़ी फैज़ में जहिड़ो को विरले को माण्हू हूंदो। पछाड़ी में जॾहिं बीमार थियो, पछाड़ी जा ॾींहं आयसि तॾहिं गाॾी में खणी निकितो, असां मीर खां सभिनी दोस्तनि सां मिलण लाइ निकितो। ऐं हुन थोरी कश्मीर जी जंग जी हली तॾहिं काज़ी साहब कश्मीर में बि जहाज़ ते वियो। इहा जेका इस्लामी जहाज़ हुई कश्मीर वारी, तंहिंमें बि काज़ी साहब हिसो वरितो। कंहिं सां बि हली कोन सघंदो, पहली जंहिंजी तबियत हुई, कंहिं बि माण्हू सां गॾु कहिड़ो बि सुठो हुजे, खणी अहिड़ो दोस्त हुजे, उन सां हली न सघंदो। असांजो मीर अली बख़्श टालपुर बि पहिरीं जी पार्टी में, पहिरीं ठाहिण वारी पार्टी में, हू जोड़ण वारे में उहो मीर अली बख़्श हो, हाफ़िज़ कुरैशी हो, जो राहू हो, फाज़िल राहू हो, ऐं पलीज हो। इहे चार ॿियो जेको मशहूरु हो, जेको PhD हो, खोजो हो, नालो छा होसि, हिकु खोजो हो न, नालो मशहूरु सियासी लीडर हो। उहा PhD हो कैनेडा जो या इंग्लैंड जो, हिन जी पार्टी में उहो हिन सां गॾु हूंदो। कंहिं सां बि पली जो हली कोन सघियो। इहा छा अलाए हिन में ख़ामी हुई या इहा ख़ूबी हुई, या पली जी ख़ूबी या ख़ामी आहे, या ॿियनि माण्हुनि जी दोस्तनि जी ख़ामी आहे, हली कोन थो सघे। मूं पली जे ऐं राहू कोशिशि कयो त विया जेरूसलम ते विया त ॾिसण जे लाइ त उहो तहरीक जेको मशहूरु लीडर हिकिड़ो यासिर अरफ़ात चवंदो उहो कीअं थो हलाए ॾिसणु विया। तॾहिं मूं उनखे चयो त उते उन में किर्स्तान लीडर बि आहिनि, तहरीक में अरब बि आहिनि, उते उन्हनि जो मुख़्तलिफ़ नुक़्ते नज़र वारा माण्हू आहिनि, कम्यूनिस्ट पार्टी बि आहे, ॿियूं सभई आहिनि। उहे कीअं था गॾु हलाइनि, ओड़े कहिड़े कॉमन ॻाल्हि ते हलनि था, उहो ॾिसी अचिजांइ, उनजो लिटरेचर वठी अचिजांइ, मूंखे ॿुधाइजांइ। आयो हुतां जी मोटी आया, हीअ ऐं ख़ाज़िर राहू ॿई विया हुआ जेरूसलम विया, लेबनान विया। जॾहिं मोटी आया तॾहिं मूं ईअं चयो त तो मुंहिंजो कमु कयो, हुते ॾिसी आयो त हू इख़्तिलाफ़ रखंदड़ मुख़्तलिफ़ गिरोह कीअं था वरी पाण में मिली ऐं गॾिजी कमु कनि। तॾहिं मूंखे किताबु खणी हिकिड़ो ॾिनई, तंहिंमें हर कंहिं नुक़्ते नज़र जो लिखियलु हो, पर हुन ठाहियो कीअं ते कमु। मुख़्तलिफ़ इख़्तिलाफ़ रखण वारा माण्हू, हर कंहिंजो जो उसूल पंहिंजो, पोइ गॾिजी कमु कीअं था कनि। अॼु सिंध में मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि, सिंध जे ॻाल्हि लाइ कोशिशि थियूं कनि, या सिंध जी हारियुनि लाइ कोशिशि थियूं कनि, मुख़्तलिफ़ नुक़्ते नज़र आहिनि, उहे मिलाइजनि कीअं, उनखे कीअं गॾे हलाइजे। उहा त कोन करे आया आहियो, चई बसि हाणे आउं हीअ किताबु खणी आयो, इहो पढ़ो, इहो किताबु पढ़ो, उन में उहो ॻाल्हियुनि जेका मूं चई सा कोन हुई। पर इहे कामयाबु छो न थिया, इहो अञा असांजे अॻियां सुवालु आहे त पली जो या फाज़िल राहू या इहो इब्राहिम जोयो साहबु, इहे जीअं बि सही थिए, इहे ॻाल्हि वॾी करे पोइ अॻिते कामयाबु छो, अॻिते छो न हुनजी ॻाल्हि वधी, इहो असांजे अॻियां अञा सुवालु आहे। इन ते कंहिं माण्हू मज़े सां न लिखियो आहे त उहो असांजी ख़ामी आहे, या हालात अहिड़ा जो असीं नथा करे सघूं, या सिंध अॻिते नथो वधी सघे, या सिंध जे माण्हुनि में हैसियत न आहे। हाणे पूॼा करणी पवे थी सिंध जी, सिंध वॾो आहे, सिंध सदियुनि खां आहे, सिंधी आहे, सिंधी आहे, इहे ॻाल्हियूं कनि था, इहे सभु बेमाना ॻाल्हियूं आहिनि।
शामे सिंध वॾो आहे, छाजी ॻाल्हि आहे, असां कहिड़ो वॾो कमु कयो आहे, कहिड़ो हारियुनि जो कमु कयो आहे वॾे पैमाने ते, कहिड़ा हारियुनि खे हक़ वठी ॾिना आहिनि, कहिड़ा हारियुनि जा हाल बहितर बनाया अथऊं, किथे सियासत सुठे बाउसूल सियासत हलाई अथऊं, कहिड़ी सियासत कामयाबी सां हली सघे थी। जेको भोटे सां शरीक थी वियासीं, जिनाह सां शरीक थी वियासीं, जीअं शहीद मुस्लिम लीग हलाई उन सां सिंध जा माण्हू शरीक थी विया आहिनि, पर उन मां को अॻिते सिंध कहिड़ो सबबु आहे जंहिं करे सिंध कुझु ताक़त पकिड़े न सघियो आहे। मूं पीर साहिब खां पुछियो त तव्हांजे हर पीर पागारे जे बारे में का न का ख़ासि ॻाल्हि आहे, हुनजी ख़ासि ॻाल्हि लेवल कहिड़ी रही आहे, थी रहियो आहे, को चए बंगले धणी आहे, को चए की कहिड़ी ॻाल्हियूं आहिनि। अॻे जेको तव्हांजे वालिद साहिब खे इहो लक़ब आहे त हू शहीद बादशाह चयो सॾीनि सां, तव्हां कहिड़ी ॻाल्हि में यादि कया वेंदा? पीर मर्दान अली शाह खां पुछियो त तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि में यादि कंदा त हीअ पीर साहिब जी ख़ासि ख़ूबी कहिड़ी आहे? त पीर साहिब गौर में पंहिंजी कुझु चई भला मूंखे आउं नथो ॿुधाए सघां। तॾहिं हुन खां सईद खां ॿियो जेको महिमान सईद हुन खां पुछियोसि तव्हां ॿुधायो त हिन पीर साहिब जी ख़ूबी कहिड़ी आहे? त हू चयो मूंखे का ख़बर न आहे हिन में कहिड़ी ख़ूबी आहे ॿुधायूं। तॾहिं ॿिन्ही चयो त तव्हां ई खणी ॿुधायो। तॾहिं मूं हुनखे ॻाल्हि ॿुधाई त पीर शहीद बादशाह हुरन में तशदुद जो रुझान फैलायो, उहे विढ़ण लाइ तयारु थिया, उन्हनि जंग लड़ी, क़तल कया, ॻाल्हि कया, पाण फांसी खणी विया। उहो हुननि हुरन जे जमात में हिकिड़े क़िस्म जी हुकूमत ऐं ताक़त विढ़ण जी कुवत पैदा कई, गोरीलावार जी ताक़त पैदा कई। तव्हांखे जेको इहो त हुरन खे तशदुद लाइ आमादा हुजण जे लाइ बहादुरी जो सेखारियो, तव्हां उन्हनि खे सेखारियो त कीअं थधो थी हलिजे, कीअं सरकार सां कोऑपरेट कजे, कीअं फ़ौज सां कोऑपरेट कजे, कहिड़े नमूने में हुननि मां तशदुद जो जेको रुझान आहे, तशदुद जेको सोच आहे, त जेका हिमत आहे, तंहिंखे मंदो कजे, तंहिंखे घटि कजे। तव्हां इहा ख़ूबी ज़ाहिर थींदी त तव्हां बि हुरनि खे जंगजू थियण जे बदिरां हुननि खे तालीम हासिलु करणु, सुठो एग्रीकल्चर थियणु, माशरे में सुठो हैसियत था करणु, फ़ौज में बि सुठो फ़ौज जो हिसो थियणु, इन ॻाल्हि जी तव्हांजी ख़ूबी आहे, तव्हांजी ॻाल्हि थींदी। ॿी ॻाल्हि हुई, ॿी हिकु दफ़ा ॻाल्हि थी जो हुर 5 या 7 हुर पीपल्स पार्टी ऐं जाम सादिक अली वारनि क़तल कराया। उन्हनि में हिकिड़ो फ़क़ीर अमीन बि हो। त उन महिल इहो जज़्बो हो, इहा ॻाल्हि अॻिते हली त हुर उनजो बदिलो वठंदा। त उन बदिले लाइ भुट्टो साहिबु वरी जेको अंग्रेज़ हुरनि जे लाइ लोढ़ा ठाहिया, जेल में विधो, इहो रद्द अमल शुरू थींदो। तंहिंजे करे मूं पीर साहिब खे चयो त इहे माण्हू जेके 7 मरी विया आहिनि, इहे माण्हू त हिकिड़े ॾींहुं अव्हांजी दरगाह ते हाज़िरी ते माण्हू ईंदा आहिनि या मेले ते ईंदा आहिनि, त रस्ते ते गाॾी वॾी एक्सीडेंट थींदा रहंदा आहिनि। त ईअं सम्झो थी विया आहिनि, तव्हां न कयो, छाकाणि त तव्हां हुकूमत ऐं फ़ौज खे रुख की छा तव्हांखे अंदाज़ो न आहे त तव्हांखे तव्हांजे वालिद वारे वक़्त वारे हिसाब सां वरी तशदुद ऐं केस शुरू थींदा। तंहिंजे करे चुप बहितर आहे। उहे चवनि था त पीर साहिबु उहो तव्हां चई विया, तंहिंखां पोइ पीर साहिबु सभिनी हुरनि खे चवाए मोकिलियो, मुख जमाती हुआ त हिन जे रद्द अमल में रिएक्ट न करियो। असीं पीर साहिब जे कोट अंदरि बंगले जे ॿाहिरां मैदान ते हेठि बाग़ में वेठा हुआसीं। त पीर साहिबु उथियो, हुन सां जुदा ख़ुलासो जी ॻाल्हाईं। एतिरे में गौस अली शाह पीर साहिबु वटि ईंदो वेंदो हो। सो गौस अली शाह आयो, असां सां गॾु वेठो। पीर साहिब जो हिकिड़ो माइट हो, उहो पीर साहिब जो मैनेजर बि हो, पीर राशदी पीर हो, पर पीर साहिब वटि नौकिरी कंदो, कमु संभालींदो। सो मूं चयो साईं गौस अली शाह वॾो वज़ीर थियण वारो आहे ऐं तव्हां हिन सां मिलणु वेंदव त तव्हांखे चवंदो त तव्हांखे मूं किथे ॾिठो आहे, अलाए केरु हुयो, तव्हांखे ई कोन सुञाणींदो।
ऐं सो खिलियासीं भई इच्छा तो थी त पीर साहिबु हुन सां ॻाल्हाए पियो पंहिंजे महिमान सां सो मोटी आहे त हाणे मूंखे ॻाल्हि ॿुधायो ऐं खिलियासीं त मूं चयो हाणे आउं त कोन ॿुधाए सघंदो हे ॿुधाईंदा केरु न ॿुधाए मूंखे पीर साहिब खे ॿुधाइणु पियो हिकु दफ़ा आउं वियुसि उहो नूर अहमद शाह सां मिलणु डायरेक्टर हो फूड जो मिलणु वियुसि त सिंध सेक्रेटरेट में हेठि आहे लिफ्ट आहे जंहिंमें चढ़ी मथे थो वञिजे उन लिफ्ट जे ॿाहिरां बीठुसि त लिफ्ट ते चढ़ी 5 या 7 फ्लोर ते हो उनमें चवञा उते वेठा हुआसीं तेसीं पुलिस वारो हिकिड़ो आयो तंहिंजे सभिनी खे पाए असां सभिनी पासीं लिफ्ट खे मुंहुं साम्हूं करे बीठा हुआसीं वरी परे खां हटाए ऐं गौस अली शाह खे गॾु लिफ्ट में चाढ़ियईं गौस सां लिफ्ट में वञण खां पोइ साम्हूं थियो त अॼु मां सभिनी खे ॾिठईं असां हुनखे ॾिठो मूंखे ॾिसी गौस अली शाह मूंखे चयो तव्हां अॼु हलिया मूं वटि अचो ऐं जेको साणसि गॾु पुलिस वारो हुनखे चयो तूं ॿाहिरि वञ गौस अली शाह मूं सां गॾु लिफ्ट में गॾु चढ़ियो सो मूंखे चई त तव्हां पीर साहिब वटि हिकिड़ी ॻाल्हि कई हुई त पीर साहिबु गौस अली शाह वज़ीर थींदो पोइ कोन सुञाणींदो हाणे ॻाल्हि ॿुधायो त आउं गौस अली शाह वज़ीर आहियां तव्हां मुंहिंजे कम खे ॾिठो आहे हाणे तव्हांजी कहिड़ी राय आहे मूं त साईं हीअ रस्ते ते कोन थो ॿुधायां अंदरि हलो कमरे में संदसि कमरे में वियासीं उते मूं पीर साहिब हुनखे गौस शाह खे चयो साईं ॻाल्हि ॿुधो हीअं तव्हां चीफ मिनिस्टर आहियो तंहिंजे करे हींअर ॿुधणु ठीकु न आहे तव्हां जॾहिं वज़रात पूरी थिए तॾहिं मूंखां पुछिजो तव्हांजी वज़रात कीअं थी हली आहे कामरेड रोचीराम सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर जाम सादिक अली ऐं संदसि वालिद जाम कांबू ख़ान जी सखावत जा जिते गुण ॻाए थो उते जाम सादिक अली पारां ज़ोर ज़बरदस्ती सां हिंदू शादीशुदा औरत खे खणाए ॿी शादी रचाइण वारे अमल ते सख़्तु नाराज़गी ऐं कावड़ जो इज़हार करे थो जाम सादिक जे पीउ ते को केस थियो जॾहिं आउं वकील जाम कांबू ख़ान कांबू ख़ान ते केस थियो उन में दीवान धर्मदास खे वकील खे ऐं उन जूनियर वकील हुउसि सो केस ते न को नवाब खे हलाइणो हो न को सिटी मैजिस्ट्रेट खे हलाइणो हो हैदराबाद में सुनवायूं बि मिलंदियूं हुयूं ऐं सुनवाई वठणु वेंदो हुउसि सो उनजे पीउ जे खां करे जाम जी मुंहिंजी वाक़फ़ थी ॿियो असां जाम जा 2 टे दोस्त सरदार करबल हुआ अली अकबर शाह फ़क़ीर रमज़ान ॿिया उहे हुनखे नेकी कंदा त चिरां दोस्तनि सभिनी जे ऐं हायर एजुकेशन में बिना पैसे अचे थो सो पोइ जाम साहब हलियो जर्मनी घुमणु उतां मोटी आयो त मूंखे हिकिड़े बाज़ार में आउं त न को छॾणु वियुसि न को मूंखे ख़बर हुई त को जाम सां मिलिजे थो सो जाम हिकिड़े मूंखे बाज़ार में गॾियो रस्ते ते गॾियो मूंखे वठी हलियो घर चई हे मूं सामान का कफ बफ तुंहिंजे लाइ जर्मनी वांदा हुआ हाणे हीअ तूं रोके ॾियो उनखां पोइ जाम मुंहिंजो दोस्त थियो पर जाम हिकिड़ी वाञाणी खे शादी कई विहारी हुई ॿी ज़ाल उहा हिंदू वाञाणी हुई उहो जॾहिं मूं ॿुधो मूंखे हुन सां एतिराज़ु न हो माई सां मुंहिंजो वास्तो कोन हो पर मूं हुनजी ॼाम जी कंडक्ट खे नापसंदि कयो इन करे मूं ॼाम वटि वञणु छॾे ॾिनो ॼाम सां मुलाक़ात करणु छॾे ॾिनी इन लाइ न त को वञाणी खणी वियो इन लाइ त इहो शनाइती ॻाल्हि न आहे पढ़ियल ज़ाल ॿारनि वारी ज़ाल पुटु धीअनि वारी ज़ाल टंडे ॼाम जे ॻोठ जे भरिसां टंडे आदम जे भरिसां ॿेरानी जो छा उते ॿेरानी जे भरिसां ॿियो को ॻोठु आहे उते वेठल हुई पोइ जॾहिं नीलकंठ वियो लंडन इम्तिहान ॾियणु इम्तिहान ॾेई ॼाम सां मिलियो त हिनखे तमामु इज़त सां पेश कयईं ॼाम हुनखे हिनखे चयो त रोचीराम असांखे घुराए ॾे पोइ आउं वियुसि उते लंडन पोइ उते ॼाम वटि रहियुसि ॼाम ॾाढी इज़त कंदो ॻाल्हि कंदो हिते वॾो वज़ीर थियो हिकिड़े ॾींहुं ॼाम सां मिलणु वियुसि वॾो वज़ीर सां त संदसि जवाबु ॾिनो सेक्रेटरी त ॼाम मिले कोन थो जवाबु ॾिनो ऐं हलियोसि पीउ जो जॾहिं ॼाम सां मिलियो ॼाम चई मूं सां मिलणु कोन आहे मूं चयो आउं आयो हुउसि तव्हांजे सेक्रेटरी तॾहिं ॼाम हुनखे सेक्रेटरी खे घुरायो चई बाबा तो महिमान मुंहिंजे खे छो न अचणु ॾिनो ॼाम जा अंदाज़ पंहिंजा हुआ तंहिंजे करे तोखे नौकिरी मां कढूं था बाबा बदिली करे हुनखे सेक्रेटरी फ़ोन कयो हिनखे मूंखां बदिली करे मुंहिंजे दोस्त खे नथो अचणु ॾिए
पोइ ॼाम तमामु मूंखे फ़ोन हिनखे कयो त आऊं वियलुसि हिंदुस्तान बम्बई, हिनखे फ़ोन कयो त आऊं धीउ जी शादी थो करां, रोचीराम मूंखे अचे चयो तूं बम्बई आहे, घुराए ॾियो। तॾहिं आऊं बम्बई मां ॾिसु पाकिस्तान जी PI जी ऑफिस में, त उते हुन मूंखे चिठी ॾींदा आहिनि न AC लाइन में बीहबो आहे, त मुंहिंजो 110 नंबर आयो। हाणे 110 नंबर कॾहिं अचे जो हुन PI जे मैनेजर सां मिलां, हू चयो हीअ त अजायो तकलीफ़ थी मूंखे, ऐं मूंखे टिकट मिले या न मिले सीट। तॾहिं मूं पुछियो त ओचितो ख़्यालु आहे, मूं चयो हिन तव्हांजी ऑफिस जो हेड केरु आहे, हे ऑफिस वारनि खे मुंहिंजो हू कमरे में वेठो आहे। तॾहिं मूं हुनखे कार्ड मोकिलियो, हुन अंदरि घुरायो, हुनखे मुंहिंजो ॼाम साहिबु मूंखे फ़ोन कयो आहे, हुन नियाणी जी शादी आहे ऐं मूंखे वञिणो आहे, तंहिं करे मूंखे ॾियो। चई वियो, उते वेठो हुउसि, हुन ऑफिस वारे खे घुराए मूंखे सीट टिकट ॾेई छॾियो। पोइ चयो ॼाम मरी वियो, पोइ जल्दी मरी वियो। वरी उते वियासीं ॼाम अलाए छाजे करे मूंखे हुनखे ख़बर पई, मुंहिंजे पुट खे हुन AC कयो, हिन जो भाउ नंढो यदि हलिया थी वियो। मूं चयो साईं असांखे का नौकिरी कोन खपे, छाजे नौकिरी छाजी? चई न। पोइ हुनजो ऑडर कढियईं, अख़बार में आयो, असां पुट खे नौकिरी न कोन ॾिनी, बाबा तुंहिंजो सिफ़ारिश वारी नौकिरी न। ॼाम प्लाट पे ॾिना, असां प्लाट न वरितो, ॼाम नौकिरी पे ॾिनी। मुंहिंजो ॿियो पुटु जेको हिन खां नंढो आहे, डॉक्टर आहे, उन डॉक्टर खे मूंसां गॾु हो। चई तूं, चई हीउ केरु आहे? मुंहिंजो पुटु आहे। छा थो करे? MBBS थो पढ़े। बाबा तोखे दरख़्वास्त लिखी ॾे, तोखे AC था कयो, तूं AC मोकिलंदी। साईं AC असांखे नौकिरी कोन खपे, हीउ मेडिकल पढ़े थो, नौकिरी पढ़ी वठंदो। चई न, आउं चिठी लिखी थो ॾियां, हैदराबाद वञे, उतां BA जी डिग्री वठी अचे ऐं AC लॻाए। अहिड़ा इहे अंदाज़ या ॿिया बादशाही अंदाज़ हूंदा हुआ। अलाए छो असां सां मूंसां ठहंदो, मुंहिंजो मां को हुनखे फ़ाइदो कोन। मूंखे चई बाबा तोखे ऐं कमु कहिड़ो? मूंखे कम्यूनिस्ट, चीन जी कम्यूनिस्ट पार्टी खे दावत ॾी। तॾहिं हुन चीन जी कम्यूनिस्ट पार्टी हिकु ऑफिस खे चयो, जेको हिते रहे थो कराची में, छा चइबो आहे, सफ़ीर कांसल जनरल खे फ़ोन कयईं। पोइ हिते असां मूं ॼाम साकी ॿिया 10 20 दोस्तनि खे चयो, सभु कम्यूनिस्ट घुरायासीं, ॼाम वीचारे वञी दावत कयो, मुंहिंजे करे ॼाम वञी दावत कयो। हालांकि ॼाम जी लाइन में वग़ैरह कोन हुई, ॼाम कम्यूनिस्ट खे पसंदि कंदो हो, पर लाइन ते न हो। कामरेड रोचीराम हिकिड़े दूर अंदेश सियासतदान सां गॾु लेखक ऐं दानिश्वर बि आहे। हिन सियासत, समाजियात, फ़लसफ़े, तारीख़, कानून समेत मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते किताब बि तहरीर कया आहिनि। हिन जे लिखियल किताबनि में ख़तनि जे मजमूए वारो किताब ॾिनम होत हथनि सी, ॻाल्हियूं कंदी काक जूं, नई सियासी सोच, सियासी नज़रिया ऐं सिंध जी सियासत, ॾाहो न हुस ॾिहे में समेत अणगणिया अख़बारी मज़मून, इंटरव्यूज़ ऐं तर्जुमा शामिल आहिनि। संदसि 2 नावलनि समेत केतिरा ई अणछपियल किताब हिकिड़े अदबी वरसे जी शिकिल में महफ़ूज़ कया विया आहिनि। कामरेड रोचीराम 92 सालनि जी ॼमार पूरी करे 93 सालनि जी ॼमार में दाख़िल थी चुको आहे। हू कराची जे क्लिफ्टन वारे इलाइक़े में वाक़े अपार्टमेंट में पंहिंजनि पुटनि सां गॾु रहे थो। 92 सालनि जी ॼमार में 4थी माड़ ताईं लिफ्ट बदिरां ॾाकणियूं इस्तेमालु करे थो। कामरेड जी रोज़ानो जी किर्त में किताबनि जो मुतालो, रिसर्च वर्क, लिखणु, राग ॿुधणु, अदबी ऐं सियासी कारकुननि ऐं वकीलनि सां मुलाक़ातूं करणु शामिलु आहे। कामरेड नामयारो कानूनी वकील ऐं कानूनी माहिर रहियो आहे। मीरपुर ख़ासि लॉ कॉलेज में प्रोफेसरी खां वठी बार जो उहिदेदार पिणु रहियो आहे। इंसानी हक़नि वारी तंज़ीम ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जो केतिरनि सालनि ताईं उहिदेदार पिणु रहियो आहे। कामरेड रोचीराम सॼी हयाती सियासत ऐं समाजी भलाई वारनि कमनि में अॻुभरो रहियो आहे। मसरूफ़ सियासी ज़िंदगी बावजूदु हिन पंहिंजी औलाद, ॾोहिटनि, पोटनि, पोटियुनि खे आला तालीम ॾियारे पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो आहे।